बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम सुबह मेहरान में आऊं मैं तव्हांजी मेज़बान तेरी मां। नाज़रीन यकीन जिथे भी हूंदो ख़ुशि हूंदो ऐं क्वारंटाइन में हूंदो। इन प्रोग्राम सां ताबुन कयो टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान पंहिंजाए पिया ख़ुलूस सां गैरनि खे करे पंहिंजो। ऐं सिंध जी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे। टपाल मेज़बान जे ताबुन सां असांजे प्रोग्राम सुबह मेहरान में जो ढाबो जो किचन सजियल आहे, जिथे अदा सजाद खे भलीकार कंदमि। भलीकार अदा सजाद, जिते असांखे टपाल मेज़बान जी बहितरीन चांहि जेका थोड़ी देरि में असांखे इंजॉय कराईंदा। ऐं सां गॾोगॾु अगरि ॻाल्हि हली रही आहे त चांहि जी, त चांहि ॾिसो असां पाकिस्तान खे केतिरो शौक़ु आहे त असां चांहि एतिरो वधि में वधि घणी पीअंदा आहियूं। चाहे उहो सुबुह जी चांहि जो कप हुजे, चाहे उहो शाम जी चांहि जो कप हुजे। ऐं ख़ासि तौर ते इवेंट खे असां चवंदा आहियूं त कंहिं शादी जे इवेंट में बि असांखे चांहि खपे। ऐं चांहि जेको आहे बिस्किट वग़ैरह अधूरी आहे, उहो बिस्किट आहे असांजो ज़ीरा प्लस। ऐं हुन सां गॾोगॾु मेरी देस का बिस्किट ॻाल्हि आहे, जेके बेदे ऐं कणिक जे बहितरीन मिलाव सां ठहियलु आहे, जेको तव्हांखे ॾिए थो रिवायती ज़ाइको ऐं लज़त। असां गॾोगॾु कैंडी बिस्किट जेको ठहियलु आहे ब्राउन शुगर, वाइट शुगर ऐं कैरेमल सां। कैंडी बिस्किट में जेकी ख़ासि मिठास आहे उहो ॿिए कंहिं में बि कोन्हे। ऐं ख़ासि मिठास ऐं हिन सां गॾोगॾु हिननि में इनामात बि मौजूदु आहिनि। 5 ॾींहं जा जेके टिकी पैक्स आहिनि उहे तव्हां वठंदा, वठी हुन में खोलींदा, हुन में हिकिड़ो कार्ड निकिरंदो। उन कार्ड खे जस्ट स्क्रैच करे ॾिनल नंबर ते जस्ट मिस कॉल ॾींदा। ना ही डिग्री कॉल करण जी ज़रूरत आहे, ना ही कोई डिटेलिंग्स या SMS करणी, जस्ट मिस कॉल ते जेको आहे तव्हां क़ीमती इनामात जा हक़दार थींदो। ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए। नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो, 02221028555 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। जीअं त हिकिड़ी एजुकेशन जे हवाले सां गुड न्यूज़ जेकी आहे, यूनिवर्सिटीज़ जेके स्टूडेंट्स आहिनि त ख़बर पई आहे जेके 15 जेके जुलाई खां वठी यूनिवर्सिटीज़ ओपन थियनि थियूं। ऐं कुझु ॿिया स्कूल्स जो शेड्यूलिंग बि अञा ॿुधण में अचे थो त स्कूल्स बि जेके पंहिंजी रनिंग में थींदा। माना एजुकेशन सिस्टम जेको आहे थोरो हली जेको आहे रनिंग में बहाल थिए थो। ऐं इहो बहितर बि आहे जेके स्टूडेंट्स आहिनि यूनिवर्सिटी लेवल्स जा, उहो वॾा स्टूडेंट्स आहिनि, ख़बर आहे उन्हनि खे त SOPs खे असांखे कीअं फॉलो करणु घुरिजे, डिस्टेंस कीअं रखणु घुरिजे। क्योंकि यूनिवर्सिटी जा स्टूडेंट्स को ॿार वग़ैरह आहिनि कोन जो उन्हनि खे बार बार सम्झाइणो पवंदो। उहे नौजवान आहिनि, ख़बर आहे त असांजे लाइ छा ज़रूरी आहे, छा ज़रूरी न आहे। ऐं पंहिंजे तालीम बि ज़ाहिर ॻाल्हि आहे कंप्लीट। ऐं यूनिवर्सिटी ग्रूमिंग आहे जेको माना अॻिते असां पंहिंजे करियर ते फोकस करे सघूं। जीअं चवनि पिया त फस्ट ईयर इंटर ते असां प्रमोट करे सघूं था, 9th मैट्रिक वारनि खे प्रमोट करे सघूं था, त यूनिवर्सिटी वारनि खे न। क्योंकि यूनिवर्सिटी जो करियर असांजे हर फील्ड सां रिलेटेड असांजी अहिड़ी डिग्री हूंदी आहे जेके असांखे प्रोफेशन्स खपे। प्रोफेशन्स असांखे पंहिंजी स्टडी करण सां ईंदे असांजा स्किल्स उन में ई डेवलप थींदा। त इहो बहितरु डिसीजन आहे। जेके बि स्टूडेंट्स आहिनि उहे काफ़ी ख़ुशि बि नज़र अचनि पिया त असांजी जेकी यूनिवर्सिटी वरी जेको रिकंटिन्यू थियनि थियूं ख़ैर सां। ऐं उन्हनि स्टूडेंट्स खे बि चवंदमि त ख़ुदा जेके SOPs खे तव्हां फॉलो कजो, जेके बि प्रीकॉशन्स आहिनि उन खे तव्हां फॉलो कजो। ऐं जीअं ई ज़ाहिरी ॻाल्हि आहे यूनिवर्सिटी स्टार्ट थींदी त कुझु क्यूरीज़ ऐं कुझु डिस्टर्बेंस बि हूंदियूं। क्योंकि कंहिंजा सेमेस्टर्स वग़ैरह रहिया, कंहिंजा एग्ज़ाम्स वग़ैरह जीअं असाइनमेंट्स बि हूंदियूं आहिनि जेके बाद में असांखे सबमिट कराइणी हूंदियूं आहिनि। त थोरी पैनिक सिचुएशन्स हूंदी, कंहिंजा वाइवा, कंहिंजो सभु कुझु इहे शइ पेंडिंग जेके हींअर रहियल हूंदियूं। त दादा उन्हनि में स्टूडेंट्स खे जेको पंहिंजो पेशेंस ऐं तहमुल सां कमु कंदो। इवन के जंहिंजा इनरोलमेंट कार्ड बि जेके आया हूंदा, त जंहिंजा आइडेंटिटी कार्ड आया हूंदा, त उन्हनि ते बि स्टूडेंट्स एतिरा परेशान हूंदा आहिनि। नॉर्मल डेज़ में ई चवंदा आहिनि त हाणे बसि इहो असांखे न मिलंदो, असांजी शायदि ज़िंदगी हिते ख़तमु थी वेंदी। पर ईअं कोन्हे। यूनिवर्सिटी जो निज़ाम जेको आहे तव्हां ॾिठो आहे त केॾो स्टेप बाय स्टेप सभु थींदो आहे। हींअर बि इहो बहितरु डिसीजन आहे। त स्टूडेंट्स खे आउं इहो ई चवणु चाहींदमि त ख़ुदा जेको आहे पेशेंस ऐं तहमुल सां जेके बि तव्हांजे डिपार्टमेंट्स जा डायरेक्टर, डीन्स वग़ैरह, फैकल्टी जे जेके डायरेक्टर्स आहिनि, डीन्स आहिनि, जेके बि तव्हांजे लाइ प्रिकॉशन्स या जेके रूल्स एंड रेगुलेशन्स ॿुधाइनि था त ख़ुदा उन्हनि खे फॉलो ज़रूरु कजो। अगरि क्लासिस ॾिसो स्टार्टिंग में मूंखे एतिरो अंदाज़ो आहे त जीअं ई असांजा त स्टार्टिंग में एतिरियूं क्लासिस वग़ैरह बि कोन थींदियूं। क्योंकि शेड्यूलिंग्स थींदा, सभु टाइम टेबल्स मैनेज थींदा। जेकी तव्हांजी ऑनलाइन क्लासिस थी उन जा लेक्चर्स सां कंसल्ट करे त केतिरा लेक्चर्स कवर थिया, केतिरा लेक्चर्स न आहिनि कवर थिया। ऐं उहे शागिर्द, उहे स्टूडेंट्स जेके कोरोना जी वजह को या यूनिवर्सिटी बंदि थियण जी वजह को पंहिंजे ॻोठ वापसि हलिया विया आहिनि, हॉस्टल्स जेके ख़ाली थी विया आहिनि, त उन्हनि खे बि टाइम लॻंदो वापसि अचण में। त इवन जेके प्रोफेसर्स आहिनि उहे वेट ज़रूरु कंदा उन्हनि जा त छा स्टूडेंट्स उहे वापसि अची पंहिंजी जेकी आहे, क्योंकि सभिनि खे गॾु खणी हलिणो आहे, सभिनि खे गॾु खणी हली करे इन में आसानी थींदी। कोई क्यूरीज़, कोई प्रॉब्लम्स। ऐं यूनिवर्सिटी में तव्हां ख़बर आहे असांजो सेमेस्टर सिस्टम्स हूंदो आहे, त उन में केतिरो इशू कोन थींदो आहे। असां इम्प्रूव जा बि ॾेई सघंदा आहियूं पेपर साल टू साल। माना इहे उहे बि अगरि कई प्रॉब्लम्स थी वेंदियूं आहिनि कंहिं डिपार्टमेंट में या कंहिं फैकल्टी में बि, त ईअं पेपर्स जेके आहिनि डिले थींदा आहिनि ऐं असाइनमेंट्स बि ईअं डिले थींदियूं आहिनि। त असां जेके यूनिवर्सिटी जा जेके स्टूडेंट्स आहिनि उन्हनि खे सम्झणु घुरिजे इन्हनि खे, ऐं इन ॻाल्हि खे एक्सेप्ट बि करणु घुरिजे त वाक़ई ही अहिड़ी सिचुएशन्स पैंडेमिक थी वई आहे।
त असांखे जेके पंहिंजे प्रोफेसर सां पंहिंजी यूनिवर्सिटी सां उन्हनि जो साथ ॾियणु घुरिजे। ऐं ॿी ॻाल्हि सभ खां मेन आउं इहा चवणु चाहींदमि, स्मार्ट लॉकडाउन लॻो आहे त जेके मूंखे नज़र आयो, जेको आउं पर्सनली आउं पाण ॿुधाईंदमि, त ऐं उन खे जेको फॉलो कोन पियो कयो वञे। त दादा जेको छो स्मार्ट लॉकडाउन जी जेकी सूरत हाल आई एमरजेंसी में लॻी, क्योंकि केस वधंदा पिया वञनि, उनजे बावजूद बि जेके नौजवान आहिनि या इवन के कुझु अहिड़ा हज़रात बि मूं ॾिठा त एतिरा हाइपरटेंसी ऐं एतिरा गुस्से में, एॾा कावड़ में ॼणा पंहिंजी सॼी फ्रस्ट्रेशन माना ॿिए जो शायदि ॾोह आहे, ॿिए साम्हूं वारे जो को कसूर आहे। इवन को पब्लिक डीलिंग करणु वञनि पिया या को किथे ग्रोसरी को सीधो सीधो वठणु वेंदा या दुकानदार सां, त उन्हनि जी एॾी मिसबिहेविंग हूंदी आहे इंस्टीट्यूशन्स में। पोइ हिकदमि सां चवंदा आहिनि हिकु त कोरोना लॻी पई आहे, असांखे ख़बर कोन्हे छा थींदो असांजी लाइफ, त पंहिंजो फ्रस्ट्रेशन जेको आहे ॿिए ते न कढो। हीअ सभु शइ ॾिसो सॼी सिर्फ़ु तव्हां ते ई न, सॼी दुनिया ते आई आहे। सॼी दुनिया जा माण्हू जेके आहिनि, सॼी दुनिया जी इकोनॉमिक जेकी आहे उहो मुतासिर थी आहे। तिन जो मतिलबु इहो कोन्हे त तव्हां जेको आहे सम्झो त बसि हीअ मूं ते थिए थो या मूंसां थिए थो, सिर्फ़ु मुंहिंजी लाइफ जेकी आहे सॼी उहो थी आहे, डिस्ट्रॉय थी वई आहे। न तव्हां सां गॾु ॿिया बि काफ़ी अहिड़ा माण्हू मुतासिर थिया आहिनि जेको कॾहिं हुननि सोचियो बि न हूंदो त असांजी लाइफ में कुझु ईअं थींदो। ऐं कुझु सडनली जॾहिं अचनि था न अहिड़ा डिज़ास्टर अचनि था असांजी लाइफ में, कुझु सडनली अहिड़ी चेंजिंग्स अची वञनि थियूं त माण्हुनि खे सोचणो पए थो त हाणे असांखे छा करणु घुरिजे। त उते जेके क्विक माइंड सेट हूंदा आहिनि, कुझु अहिड़ी फैमिलीज़ जा रूल्स एंड रेगुलेशन हूंदा आहिनि, त उहे सभु जेको आहे इन पेंडेमिक सिचुएशन्स खे फेस करण में ॾाढा हेल्पफुल हूंदा आहिनि। त असांखे पीसफुल रहणु घुरिजे, जेसिताईं असांजो दिमाग़ ऐं कूल हूंदासीं ऐं पीसफुल कंडीशन्स में हूंदासीं त असां कंहिं बि मसइले खे, कंहिं बि सिचुएशन्स खे हैंडल करे सघूं था। इहे सभु शइ जेको असांजे सभु अंदरि पहिरीं इहा ॻाल्हि हूंदी आहे। उनखां पोइ जेके बिहेवियर्स अचनि था, जॾहिं शॉप्स ते या किथे जेके लिखियलु आहे त ख़ासि तौर ते चवंदा त असां मास्क छो पायूं, या इरिटेशन्स उन्हनि खे थिए थी, या कावड़ ऐं गुस्से जो मुज़ाहिरो करनि था, इवन की ॿाहिरों घुमी फिरी अचनि था। जेतिरे हद ताईं मूंखे ख़बर पई आहे त जेको एग्रीकल्चर जो जेको आहे कमु, उहो अञा बंदि कोन थियो आहे। उहो शुक्र आहे त जेके आहिनि मार्केट वैल्यू त उहे हलनि पियूं उन जो कमु। त उते जो उन्हनि हज़रातनि जा बि मूं व्यूज़ ॾिठा आहिनि, जेको घर अचनि था, यकीननि फील्ड वर्क हूंदो आहे उन्हनि जो, त जॻह जॻह इलाइक़े इलाइक़े नंढे ॻोठ वॾे ॻोठ ऐं शहरनि में इन्हनि में उन्हनि जी ट्रेवलिंग हूंदी आहे। त मूं उन्हनि खे बि ॾिठो आहे त एतिरो अजीब बिहेवियर कंदा आहिनि। घर अची करे त चवंदा आहिनि त बाबा उन्हनि खे चवंदो त तव्हां जेको पंहिंजा हथ वॉश कयो या सैनिटाइज़ कयो, हथ मुंहुं धो, त हुनखे चए छा आउं जेको आहे कोरोना खणी आयो आहियां या त मूंखे कोरोना आहे। ईअं न आहे। ॾिसो तव्हां जंहिं जॻह ते विया हो, जंहिं प्लेस ते विया हो, उते तव्हां जंहिं चेयर ते, जंहिं टेबल ते या जंहिं पेपर खे तव्हां हथु लाथो हूंदो, तव्हांखे कहिड़ी ख़बर त उनखे अॻु में ई जेको पॉज़िटिव कोरोना पेशेंट्स उते आयो हुजे या उते वेठो हुजे या उन शइ खे टच कयो हुजे, उनखां बाद तव्हां उन शइ खे टच कयो हुजे, ॾिसो तव्हांखे ख़बर त कोन्हे पई त हीअ हिते कोरोना को ज़ाहिर त कोन्हे, इनविज़िबल जेको आहे हीअ एनिमी आहे असांजो, त ख़बर नथी पए त हीअ शइ जेकी असांखे इफेक्टेड कहिड़े तरीक़े सां ऐं कीअं कंदी। पर इहे सभु शयूं इन वजह खां सॼो स्मार्ट लॉकडाउन्स या लॉकडाउन्स वग़ैरह लॻा। असांजे SOPs या इहे सभु शयूं असांखे पाण खे सेव करण लाइ वेठियूं, पर उन जे असां अपोज़िट वञूं, उन जे ख़िलाफ़ु वञूं, त ज़िद बहस में अची वञूं, त या अना जो मसइलो करे छॾूं, त उन सां छा थींदो? उन सां असांखे नुक़सानु थींदो, असांजी फैमिली खे ई नुक़सानु थींदो। त ख़ुदा इन शइ खे असां पॉज़िटिव ऐं लाइट खणी हलूं ऐं इन खे एक्सेप्ट करूं। एक्सेप्ट करणु असां लाइ हिन वक़्तु वधि में वधि ज़रूरी आहे। कोरोना खे असांखे एक्सेप्ट करणु घुरिजे, प्रिकॉशन्स खे असांखे एक्सेप्ट करणु घुरिजे, असांखे आइसोलेशन खे एक्सेप्ट करणु घुरिजे। ऐं सभु को बि ॻाल्हि आहे, अगरि कोई पॉज़िटिव पेशेंट थिए थो कोरोना जो, त रवैया ई हुन जेके तव्हांजे ख़ासि हुते इर्द गिर्द वारे जेके पाड़ेसी आहिनि उन्हनि जा त डिफरेंट ई थी वेंदा आहिनि। त बिल्कुलु उन घर खां, उन इलाइक़े खां चाहींदा आहिनि त असां शिफ्ट ई थी वञूं, त हिते कोरोना थी आहे। इवन की उनजे फैमिली मेंबर्स जो बि रवैयो अजीब हूंदो आहे। त पर जेको उन्हनि खां परे रहणु घुरिजे, उन्हनि खां तव्हां डिस्टेंस रखो, लेकिन उन्हनि खे अकेलो न छॾो। जेके पॉज़िटिव पेशेंट्स आहिनि उन्हनि सां तव्हां रवैयो एॾो बुरे तरीक़े सां कंदव, उन्हनि खे अलोन छॾे ॾींदव, त उन्हनि खे रिकवर करण में देरि थींदी। रिकवर हू न करे सघंदा। ॾिसो काफ़ी स्टेज ताईं काफ़ी केसिस ॿुधाया वञनि था, जहिड़े कंडीशन्स ॿुधाए वञनि थियूं, त 50+ जेके आहिनि उहे मुश्किल सां सर्वाइव करनि था, या वरी ऑलरेडी कंहिं डिज़ीज़ में मुब्तला आहिनि, जीअं डायबिटिक्स थी वई, या इवन के जंहिं कैंसर जा पेशेंट्स आहिनि या अस्थमा जा पेशेंट्स आहिनि, उन्हनि खे जॾहिं कोरोना थिए थी त उन जो सर्वाइवर मुख्य आहे, उन जी रेस्पायरेशन्स इलाही मुश्किल सां थिए थी। त उहो जीअं तव्हांखे ख़बर आहे त गले में वञे त पोइ म्यूकस ठाहे थो, उन खां पोइ हू इफेक्ट करे थो। त इन्हनि पेशेंट्स खे इलाही प्रॉब्लम्स थी सघनि थियूं, थियनि थियूं, त उन्हनि खे ख़ुदा केयर करणु घुरिजे। ना ई
उन्हनि सां गॾु उन्हनि जी फैमिली मेम्बर्स खे बि उन्हनि जी केयर करणु घुरिजे। पर हींअर थियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो वक़्तु इन प्रोग्राम सां ताउन खे टपाल मेज़बान चांहि जेकी थोरी देरि में असां इंजॉय कंदासीं अदा सॼा असांखे पीआरींदा ऐं उन सां गॾोगॾु कैंडी बिस्किट गाला बिस्किट ऐं ज़ीरा प्लस हिननि में इनामात मौजूदु आहिनि। 5-10 जा जेके टिकी पैक्स आहिनि उहे तव्हां वठंदा उनखे खोलींदा उनमें कार्ड निकिरंदो उसके कार्ड खे स्क्रैच करे ॾिनल नंबर ते जस्ट मिस कॉल ॾींदा त कीमती इनामा जा हक़दार थींदो। कारे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेकी सिंध जी पहिरियों नंबर चांहि आहे पंहिंजा पे ख़ुलूस सां गैरनि खे करे पंहिंजो ऐं सिंध जी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चांहि ऐं सां गॾोगॾु कैंडी बिस्किट गाला बिस्किट ऐं ज़ीरा प्लस हिननि में इनामात मौजूदु आहिनि। 5-10 जा टिकी पैक्स वठंदा उनमें कार्ड निकिरंदो उन कार्ड खे स्क्रैच करे ॾिनल नंबर ते जस्ट मिस कॉल ॾींदा त क़ीमती इनामा जा हक़दार थींदो। त ॾिसो जीअं त कोरोना जी कंडीशन में काफ़ी ॾिसो चेंज अची वियो। अगरि सोचियो ई न हुयोसीं त असांजी माना लाइफ जेकी आहे ईअं थी वेंदी। ख़ासि तौर ते इहो बि न सोचियोसीं त करे जेका 9th वारा 10th में प्रमोट थींदा ऐं फर्स्ट ईयर वारा इंटर में प्रमोट थींदा इहो कॾहिं कॉन्सेप्ट ई कोन हो त कॾहिं ईअं ई प्रमोशन्स ऐं एतिरी ह्यूज तादाद में जेतिरे बि स्टूडेंट्स आहिनि सॼे असांजे सिंध जा सभु प्रमोट थी वेंदा। कॾहिं ईअं ख़्याल में ई न हुयो क्योंकि एतिरो छो त असांखे एतिरो पढ़णो पवंदो एतिरी स्टडी करणी पवंदी असाइनमेंट्स अलॻि ठाहिणा पवंदा प्रैक्टिकल्स जा रजिस्टर अलॻि प्रिपेयर करणा पवंदा डायग्राम्स असांखे अलॻि ठाहिणियूं पवंदियूं त कॾहिं एतिरो बर्डन एॾो फस्तु हूंदो त असां पंहिंजा इहे बोर्ड्स जा एग्ज़ाम्स कीअं क्लियर कयूं। ॾिसो इहा जॾहिं एतिरी हद ताईं तब्दीली अची वई आहे एजुकेशन ॾिसो कॾहिं उनमें को कम्प्रोमाइज़ कोन हूंदो आहे। कॾहिं बि को बि कम्प्रोमाइज़ कंहिं कोन कयो आहे। वालदेन या स्कूल इवन के जॾहिं ट्यूशन ऐं कोचिंग सेंटर्स में बि को कम्प्रोमाइज़ होमवर्क ते बि न थींदो आहे। त जॾहिं इन शइ में एतिरो वॾो चेंज अची वियो आहे एजुकेशन में असांखे चेंज अची वियो आहे असांखे प्रमोशन्स मिली वियूं आहिनि इट मीन्स इट्स पेंडेमिक की वाकई अहिड़ी को शइ ख़तरनाक ऐं एतिरी जेकी आहे बीमारी जेकी सीरियस आहे त असांखे उनखे सोचणु घुरिजे। हाणे छा थिए थो त सभु चवंदा त असांजी लाइफ असांजी रूटीन जेकी आहे इलाही डिस्टर्ब थी वई आहे। असांखे सम्झ में नथो अचे त असां कहिड़े पैटर्न ऐं कहिड़े में हलूं। कुझु माण्हू जेके डिप्रेशन जा एंज़ाइटी जा ऐं फ्रस्ट्रेशन जा शिकार थी विया आहिनि त हाणे अलाए असांजी लाइफ जेकी आहे डम फील थो थी वेंदी। त उन्हनि जे जेके घर में जेके वॾा आहिनि सरबराह आहिनि जेके त उन्हनि खे आउं इहो ई चवणु चाहींदमि त पंहिंजो जेको आहे लाइफ स्टाइल जेको आहे न उहो हींअर असांखे पंहिंजी इन कोरोना जे हवाले सां इन लॉकडाउन जे हवाले सां स्मार्ट लॉकडाउन जे हवाले सां क्वारंटीन जे हवाले सां आइसोलेशन जे हवाले सां असांखे पंहिंजी शेड्यूलिंग सेट करणी पवंदी असांजी लाइफ शेड्यूल थोरो चेंज करणो पवंदो। इहा ई जेकी एक्टिविटीज़ आहिनि असांखे पंहिंजे घर जे सराउंडिंग चार दीवारी में पंहिंजी क्रिएटिविटीज़ ठाहिणी पवंदियूं टाइम टेबल शेडिंग करणो पवंदो। ॾिसो पहिरियों त वाकई ॿार स्कूल वेंदा हुआ मर्द हज़रात या जेकी वर्किंग लेडीज़ हुयूं पंहिंजे ऑफिसिस ऐं उन्हनि में वेंदियूं हुयूं ख़ासि तौर ते वरी जे शोबी सां रिलेटेड हूंदा त सॼी सॼी राति सुबुह ताईं या ॾींहुं राति जेको शाम ताईं जेको पंहिंजी शूटिंग्स में सभु बिज़ी रहंदा त हाणे सभु शइ ॾिसो सभु चेंज थी विया हाणे सभु हर कोई जेको आहे पंहिंजे घरनि में फ्री वेठो आहे फारिग वेठो आहे त उन्हनि खे इहो ई घुरिजे त पंहिंजी हाणे कुझु शेड्यूल ठाहियो। सुबुह जो जीअं असां राति जो सभु को वॾी ॻाल्हि त जेको आहे राति जो जेको असां राति जो त असांखे सवेरे सुम्हणु घुरिजे। जीअं हाणे सभु चेंज कया पहिरियों त ॿार जेके हूंदा उहे सभु जाॻींदा ऐं वॾनि जी जेको रड़ हूंदी त हीअ छा आहे सॼी सॼी राति जेके आहिनि जाॻनि था गेम्स वग़ैरह खेॾनि था या मूवीज़ वग़ैरह ॾिसनि पिया या चिट चैट वग़ैरह लॻी पई थी या भाउ भेण जेके ॿार घर में पाण वेठा हूंदा त कॾहिं कोई लूडो खेॾे वेठो या कॾहिं लेट नाइट जेकी आहे कुकिंग थींदी इहा सभु शइ त माना सिर्फ़ु नौजवाननि ताईं हूंदी। जेके बि असांजा ॿार घर में हूंदा त उन्हनि जी एक्टिविटीज़ ईअं हूंदी हाणे त जेको आहे जॾहिं घर में वॾा बि वेही रहिया आहिनि त उन्हनि जी बि रूटीन हीअं ई थी वई आहे त काफ़ी ॿार हाणे उन्हनि खे चवंदा त हाणे ॾिसो त तव्हां असांखे मना कंदा हाणे तव्हां पाण बि जाॻो था तव्हां लेट बि सेकेंड उन्हनि खे को वर्क कोन्हे उते ई वेठे वेठे सभु थोरी थोरी देरि में जीअं चवनि पिया त खाधो पीतो साम्हूं अची थो वञे या को असांजी फिज़िकल एक्टिविटीज़ कोन्हे त उन्हनि खे आउं इहो चवणु चाहींदमि त सभु खां पहिरियों जेको आहे सेम रूटीन में अची वञो। मुंहिंजी अगरि ऑफिस वर्क कोन्हे या ऑफिस नथा वञो या घर वेठे तव्हां पंहिंजी असाइनमेंट्स वग़ैरह कयो था या घर वेठे तव्हांजी पंहिंजो ऑफिस जो सॼो सिस्टम सेटअप हले थो त उन हिसाब सां पंहिंजी लाइफ ठाहियो उन हिसाब सां ऐं ख़ासि तौर ते मूंखे त हींअर बि ख़बर पई जेके प्रोफेसर्स आहिनि जेके ऑनलाइन क्लासिस ॾियनि था त उहे बि सॼी सॼी राति जाॻी करे पोइ मंझंदि जो तक़रीबन 3 वजे ताईं 2 वजे ताईं हू पंहिंजी ऑनलाइन क्लासिस ॾियनि था। हाणे तव्हां ख़ुदि सोचो त जेको प्रोफेसर पाण फ्रेश कोन हूंदो सॼी सॼी राति जाॻी करे स्टूडेंट्स खे जेको ऑनलाइन क्लासिस ॾींदो त उन जो छा माइंड हूंदो। हू ॿारनि जी क्यूरी जेको ऑनलाइन्स में डिस्टर्बेंस पेश अचे थी
केॾी महिल कॉल ड्रॉप थी थिए, कोई स्टूडेंट कनेक्ट नथो थिए या कंहिं वटि वॉइस नथी वञे, कंहिंजो क्वेश्चन्स क्लियर नथा थियनि, त उहो प्रोफेसर जेका उहो टीचर उहो उस्ताद जेको आहे पंहिंजे स्टूडेंट्स खे कीअं गाइड कंदो, जेको सॼी राति जागे तक़रीबन सॼे 3 वजे ताईं मंझंदि ताईं उहो उन्हनि खे क्लासिस पोइ ॾिए थो, त उहो तुंहिंजो माइंड माना फ्रेश कोन हूंदो। त इन्हनि खे इहो ई चवणु चाहींदमि त पंहिंजी रूटीन सेम ई हणो, इवन तक़रीबन 11-12 वजे ताईं सुम्ही पओ, ऐं जीअं तव्हां उथणु चाहियो त 3 वजे बि अगरि 4 वजे बि कोई उथी थो वञे त पोइ बि जेको मुंहिंजो माइंड जेको आहे इलाही फ्रेश हूंदो, इलाही फ्रेश माइंड हूंदो। त इन सां छा थींदो त असांजे जेके ॿिया कम जेके असांखे हींअर सॼी जेके असांजे कंप्यूटर ऐं टेक्नोलॉजी जी असांजे सभु वर्ल्ड थी वियो आहे, त हाणे असांखे इन में एक्सपर्टीज़ खपनि थियूं, त उन में स्किल्स में हर शइ में असांखे करण में आसानी थींदी। त इहे सभु शयूं जेके आहिनि हींअर असांखे पाण खे एक्सेप्ट बि करणियूं पवंदियूं, ऐं जीअं 2020 जो जेको ही सेंचुरी आई आहे, त ॾिसो कॾहिं कंहिं सोचियो कोन हूंदो एतिरी पर्सनैलिटीज़, एतिरा माण्हू जेके आहिनि असांजी ज़िंदगी को हलिया वेंदा, या बाद में पोइ असांखे चवंदा त वाक़ई हिननि जी असांखे हिन महिल त हिन ज़रूरत हुई, हिननि जी अञा असांखे कमी हुई, या इन्हनि जे घर वारनि खे हिननि जी अञा ज़रूरत हुई, अञा हिननि खे मुआशिरे में हिननि खे अञा घणो ई कुझु करिणो हो। त ॾिसो इन सभु सिचुएशन्स खे असांखे एक्सेप्ट करिणो पवंदो ऐं पंहिंजी लाइफ शेड्यूल चेंज करिणो पवंदो। ऐं जीअं त नाज़रीन वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, इन प्रोग्राम सां ताबन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान, पंहिंजा बेख़ुलूस सां गैरनि खे करे पहुचो, ऐं उन सां गॾोगॾु कैंडी बिस्किट, गाला बिस्किट ऐं ज़ीरा प्लस हिननि में इनामात मौजूदु आहिनि। 5 ॾींहं जा टिकी पैक्स वठंदा, कार्ड निकिरंदो, उन कार्ड खे स्क्रैच करे ॾिनल नंबर ते जस्ट मिस कॉल ॾींदा, तव्हां क़ीमती इनामात जा हक़दार थींदो। काॾे न वञिजो, असां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां ताबन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान, पंहिंजा बेख़ुलूस सां करे रिश्तनि खे पंहिंजो, ऐं उन सां गॾोगॾु कैंडी बिस्किट, गाला बिस्किट ऐं ज़ीरा प्लस हिननि में इनामात मौजूदु आहिनि। 5 ॾींहं जा टिकी पैक्स वठंदा, उन खे खोलींदा, उन में कार्ड निकिरंदो, इन कार्ड में जस्ट नंबर आहे, उन नंबर ते जेको आहे तव्हां मिस कॉल ॾींदा, तव्हां क़ीमती इनामात जा हक़दार थींदो। जीअं त नाज़रीन हमेशह असांजे प्रोग्राम में ख़ूबसूरत महिमान मौजूदु हूंदा आहिनि, अॼु बि असांजे प्रोग्राम में ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि, थोरा लेट थी विया आहिनि, त उनको पुछो क्योंकि उहे इलाही परे खो आया आहिनि। अचो त नाज़रीन तव्हांजो हुन सां तारीफ़ करायूं, बहितरीन जेके आहिनि सुगड़ आहिनि, असांजा पहिरियां महिमान आहिनि, अकबर चांडियो, तव्हांखे भलीकार सुबुह मेरा प्रोग्राम में, ऐं तव्हां सां गॾोगॾु अलाह ॾिनो बिरोई उन्हनि खे बि आउं भलीकार कंदमि असां इन प्रोग्राम सुबुह मेराण में। जीअं ॾिसो 2020 में काफ़ी नई इन्वेंशन्स थियूं, काफ़ी अहिड़ा बि थिया, मीम्स बि ठहिया, त उते ई जेको आहे कोरोना ते कुझु शाइरी बि ठही आहे, त हिननि बि जेको आहे कोरोना ते हिकिड़ी सुठी शाइरी ठाही आहे, त उहो पहिरियों आउं चाहींदमि त असांखे पंहिंजे प्रोग्राम जे आगाज़ में उहो ॿुधाइनि। जी अकबर चांडियो, कहिड़ी कोरोना ते तव्हां शाइरी ठाही आहे? कोरोना ते शाइरी कई आहे से काफ़ी, हाणे शुरूआत में ई कोरोना ते ॿुधायूं। चांहि बि खणो न मेज़बानी, चांहि त पियूं था जी, चांहि त तमामु टपाल मेज़बान जी चांहि, भली चांहि आहे, कोप बि वॾा आहिनि, तमामु ठुठ जेॾा, इहे तमामु सुठा आहिनि, ऐं असां ॿाहिराड़ी जा माण्हू पीअंदा बि खाईंदा बि वॾनि वॾनि थांवनि में, ही नंढड़ा त हिते हाणे अलाए कीअं कढिया अथनि, हीउ तमामु कोप बि सुठो आहे ऐं चांहि बि सुठी आहे तमामु, इहा मेज़बान जी पती मज़ो बि करे थी चांहि में। सो कोरोना ते जॾहिं असांजे चीन मां इहा निकिती आहे, सही, उन खां पोइ वरी इहा सुरंदी अचे पाकिस्तान में पहुती, सॼे मुल्कनि में पखिड़िजी वई आहे। उन ते मूं शेर लिखियो हिकिड़ो त कोरोना वायरस पई आहे काहे, चीन जा छॾियईं कम ई लाहे, पाकिस्तान बि पहुती आहे, दिलि थी धड़के निंड ई न आहे, केॾा ॾिसो कहर थी विया, बंदि सारा शहर थी विया, खाइण पीअण ज़हर थी विया, थी वियो अलाए छामो छाहे, कोरोना वायरस पई आहे काहे, चीन जा छॾियईं कम ई लाहे, पाकिस्तान बि पहुती आहे, दिलि थी धड़के निंड ई न आहे। हाणे इहा कोरोना वायरस अहिड़ी शइ आई आहे जो उनजे लाइ वरी एहतियात, परहेज़ पंहिंजी जारी रखो, यार न कंहिंसां यारी रखो, गंदगी खां बेज़ारी रखो, बूथ ते ॿधो छिका ठाहे, कोरोना वायरस पई आहे काहे, चीन जा छॾियईं कम ई लाहे, पाकिस्तान बि पहुती आहे, दिलि थी धड़के निंड ई न आहे। ऐं उन खां पोइ वरी कोरोना ते वरी मूं ॿियो बि हिकिड़ो चयो भई, पर हाणे उहो तव्हांखे चांहि पी पोइ ॿुधायां त जेकर बिल्कुलु चांहि पियो तव्हां, अलाह ॾिनो बिरोई बि वेठो आहे, उन बि कोरोना ते लिखिया आहिनि तमामु। जी जी अलाह ॾिनो बिरोई थी वञे जी, मुंहिंजो कोरोना ते शेर आहे त कोरोना वायरस ॾिना सूर ॾाढा, कोरोना वायरस ॾिना सूर ॾाढा, ॾिठमि कई माण्हू मजबूर ॾाढा, कया ॻाल्हि कहिड़ी रुअण अचे थो, रुअण पिया वीचारा मज़ूर ॾाढा, कोरोना वायरस ॾिना सूर ॾाढा, ॾिठमि कई माण्हू मजबूर ॾाढा, इबादत जो दर बि बंदि कयऊं, ज़ाहिर में असां सां जंग हयऊं, दर्दनि मथां ई दर्द ॾिनऊं, अरमान थी विया भरपूर ॾाढा, कोरोना वायरस ॾिना सूर ॾाढा, ॾिठमि कई माण्हू मजबूर ॾाढा,
केर न कंहिंखे हथ ॾिए थो परे खां बीही बाए बा चवे थो पंहिंजे मौला खां कीन ॾिजे थो संगत बि कया आहिनि कलूर ॾाढा किरोना वायरस ॾिना सूर ॾाढा ॾिठमि कई माण्हू मजबूर ॾाढा बुखुनि ते कई रुलनि पिया माण्हू रुअंदो अचनि बुखनि ते कई रुलनि पिया माण्हू केर न आहे कंहिंजो सुञाणू रुअंदो अचे पियो घर निमाणू खिलनि पिया ते मगरूर ॾाढा किरोना वायरस ॾिना सूर ॾाढा ॾिठमि कई माण्हू मजबूर ॾाढा तशुदनि मथां ई तशुद थी विया ग़रीब लाइ ॾींहुं ॾुखिया अची विया के त लपेट में के त भॼी विया असीं आहियूं बेकसूर ॾाढा किरोना वायरस ॾिना सूर ॾाढा ॾिठमि कई माण्हू मजबूर ॾाढा मालिक कंदो सही ॿियो ही मालिक कंदो अलाह ॾिना हितां खुशहाल थी हर को खुशहाल थींदो हितां ख़तम थी किरोना वेंदो करम कंदो को हज़ूर ॾाढा किरोना वायरस ॾिना सूर ॾाढा ॾिठमि कई माण्हू मजबूर ॾाढा कया ॻाल्हि कहिड़ी रुअण अचे थो रुअनि पिया वीचारा मज़ूर ॾाढा ज़बरदस्त 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 वाकई बिल्कुलु हक़ीक़त आहे इहा ई जेकी शइ तव्हां बयानु कई आहे इन सिचुएशन्स खे इंसानु सोचे सम्झे तो थिए थो त ही छा ज़िंदगी छा लाइफ अची आहे त पोइ कोई पंहिंजे जज़्बातनि सां पंहिंजे बिहेवियर सां उन खे बयानु थो करे जीअं सुगड़नि त पंहिंजी शाइरी में उन्हनि खे ईअं बयानु कयो अकबर चांडियो तव्हां ॾे ईंदमि अकबर चांडियो साहिबु तव्हां ॾे ईंदमि त कोरोना जॾहिं थी त तव्हां छा सोचो पिया ही छा आहे एहतियात बि करिणो आहे त तव्हां पंहिंजे किरोना ते असांखे त हिन जो नालो बि नथो अचे पियो पर आम इहो खंघि ज़ुकाम लेस चवनि था इन में वरी का अहिड़ा जीवड़ा जरासीम आहिनि जिनजे करे इंसान खे उहे हिकु इंसान खां ॿिए में पकड़जनि था त इन खे चवनि था किरोना वायरस सो असां एहतियात त ॾाढो पंहिंजे हिसाब में कयूं पिया था पर असांजे पाकिस्तान में तमामु घणी वधी वई आहे हिन वक़्तु 2 लखनि खे अचे तक़रीबन पहुता आहिनि मरीज़ उहो अलाह पियो माफ़ी ॾिए असां पंहिंजे घरनि में बि एहतियात कयूं था घर वारनि बचड़नि ॿारनि खे बि हथ धोऊं था पिया ऐं इहो असां त चवंदासीं कपिड़े जी ॿुट हणूं पिया पर हाणे वरी इहे वरी मास्क चवनि था इहे लॻायूं पिया पोइ इन जो एहतियात इहो आहे अलाह माफ़ी ॾींदो आहे त अलाह जे हथ में तो अलाह ताला इन मां बचाए असां सभिनी खे ऐं पंहिंजे वतन वारनि खे पाकिस्तान खे इन खां निजात ॾिए दुआऊं घुरूं पिया नमाज़ूं पढ़ूं पिया अच्छा इर्द गिर्द में जीअं तव्हांजी सुगड़ जी महफ़िल थींदियूं आहिनि इहे सभु वेंदा आहिनि सुगड़ त का न का कचहरी हुननि जी थींदी आहे नीरा त पोइ इन सिचुएशन में इन कंडीशन में जेकी कोरोना थी आहे त पोइ इहे तव्हांजी थियूं या छा सोचनि पिया सभु सुगड़ हुननि जा छा ख़्यालात हुया इन हवाले सां प्रोग्राम सभु बंदि थी विया आहिनि को कंहिंसां मिले कोन थो कचहरियूं ख़तमु थी वियूं आहिनि बाक़ी हिते अञा मेरान ते इहे 2 ॼणा वेही प्रोग्राम करे सघूं था कचहरी त पोइ बि कोन थी सघे इहो तमामु वॾो असरु पियो आहे शादियूं गमियूं सभु ख़तमु थी वियूं सही मूं ॿुधो आहे त ॿारहाड़ी में एतिरो माना ख़्यालु कोन था करे रखनि न ॿारहाड़ी में ख़्याल बि घटि कनि था ऐं ॿारहाड़ी में एतिरी आहे बि कान इहो कीअं ख़बर पवंदी ईअं ख़बर पए थो सभु माशाअल्लाह सिहतमंद लॻा पिया आहिनि असां ॿारहाड़ी जा माण्हू जेके बि आहियूं सो असीं पाण ॿारहाड़ी जा आहियूं कमर शदादकोट खां परते असांजो ॻोठु आहे ॿारहाड़ी जो छाजड़ी जो ॻोठु आहे हू चवनि था किरोना जी असांखे ख़बर ई न आहे त किरोना कीअं थींदी आहे असां त सॼो रिबननि ते ॿारनि ते घुमंदा शाम जो कचहरियूं उताकुनि में पंहिंजो कनि पिया ग़लति आहे न उते आहे कोन न ही ईअं थो थिए जो गंदगी जे करे ऐं ॿियो जो जिथे माण्हुनि जा हजूम आहिनि घणा माण्हू आहिनि हाणे शहरनि में जीअं हाणे कराची जहिड़ो शहर आहे हैदराबाद जहिड़ो शहर आहे गुनागून शहर आहे जंग शहर आहे इन में माण्हू घणा आहिनि ऐं ॿाहिरि मुल्कनि में जेके माण्हू अचनि था उहे हिते अचनि था शहरनि में अची लहनि था या अचनि वञनि था ऐं ॿारहाड़ी वारा माण्हू भई ॿनी खां घर वरी घर खां ॿनी अच्छा उते जेको आहे अमुन घणो आहे पर उहो अॻु में ऑलरेडी चओ था त माना उहो फॉलो था करनि SOPs खे जेको चवनि था एहतियात खे उहो ऑलरेडी जेको उन खे फॉलो पिया कनि बाक़ी उते नेचुरल हवा आहे खाधो पीतो जेको प्योर आहे जीअं चवनि था इम्यूनी सिस्टम असांजे शहर जे निस्बत ॿारहाड़ी जेकी इम्यूनी सिस्टम आहे उहो इलाही स्ट्रॉन्ग हूंदी आहे इलाही जीअं हुन जा खाधा जेके आहिनि इलाही प्योर हूंदा आहिनि असां जेके खाधा खाईंदा आहियूं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त असां कहिड़ा आहियूं जंक फूड जा असां आदी हूंदा आहियूं एयर कंडीशन जा असां आदी हूंदा आहियूं ऐं एतिरा त फिज़िकल एक्टिविटीज़ असांखे करण लाइ त को टाइम शेड्यूल रखंदासीं त बाबा हींअर जेको असांखे वर्कआउट करिणो आहे को वॉक करणी आहे 2 ॾींहं मस हूंदा त 2 ॾींहं कंटिन्यूसली डेली ऐं हिकिड़े खे ॿुधाईंदासीं त बाबा असां वॉक कई आहे हेतिरा जेके स्टेप्स असांजा थिया आहिनि या एतिरो असांजो जेको आहे फिज़िकल एक्टिविटीज़ असांजी थिए त सभिनि खे असां बिल्कुलु बार हिकिड़े खे पकिड़े खे ॿुधाईंदासीं लेकिन हीअ सिर्फ़ु 2 ॾींहं 3 ॾींहं ताईं
लेकिन जेके ॿाहिराड़ी में माण्हू रहनि था ॾिसो था जीअं ॿ ॾींहं ॿार में कमु था करनि इवन के जेकियूं असांजी भेणियूं आहिनि उते जेके असांजी ख़वातीन आहिनि जेके असांजी औरतूं आहिनि उहे बि जेके आहिनि केतिरो बनिस्बत असांजे AC रूम खां वठी किचन ताईं असांखे एतिरी गर्मी थींदी आहे त थोरी देरि लाइट वेंदी आहे त हिकदमि सां असां चवंदा आहियूं त वाह बसि सभु कुझु ख़तमु थी वियो असांजी ज़िंदगी जेकी हिते ई एंड थी वई बाक़ी इहो बि थी सघे थो त उन्हनि जी इम्यूनी सिस्टम हवा पेयर उहो जेके आहे काफ़ी असरु करे सघे थी लेकिन उनजे बावजूद बि ॾिसो ॿाहिराड़ी मां बि कुझु माण्हू जेके शहर अचनि था पंहिंजो कारोबार करण लाइ या इवन की हींअर त सभु शइ बंदि लॻी पिया लेकिन कुझु अहिड़ा बिज़नेस या कुझु अहिड़ी डीलिंग्स या अहिड़ी सप्लाईज़ खुलियल आहिनि जीअं मिल्क प्रोडक्ट आहिनि जीअं खीर जा प्रोडक्ट्स आहिनि जीअं आहिनि इहे सभु भाॼियूं आहिनि उहे सभु जेके आहिनि खणी था अचनि हिते शहर ताईं को या दवा वठणु अचनि था या कुझु अहिड़ी पहचानो आहे त इहे सभु जेके आहिनि पोइ बि इन्फेक्टेड शहर में अची थी सघनि था पॉज़िटिव अलाह न करे पर थी सघनि था त ख़ुदि उन्हनि खे जेको आहे वापसि वञी करे पंहिंजो सभु कुझु पंहिंजे सैनिटाइज़ करे सभु उन शइ खे प्रिकॉशन्स खे ऐं SOPs खे फॉलो करणु घुरिजे पंहिंजो ख़्यालु करे पंहिंजो एहतियात करे अकबर साहिबु ॿियो थी वञे शइ हा जी ॿियो वरी हाणे इहो जॾहिं लॉकडाउन लॻी विया न सही त उन खां पोइ वरी चयूं त तव्हांखे राशन बाशन घर में मिलंदो ॿाहिरि कोई बि न निकिरे सही तो असां वरी चयो ठीकु आहे बाबा हाणे घरनि में कोई बि न निकिरे पर मिलियो कुझु बि कोन गवर्नमेंट जे तरफ़ां कुझु न मिलियो ग़रीबनि खे बाक़ी ईअं पाड़े ओड़े वारनि वीचारा रहम करे ॾिनो उन ते मूं शेर लिखियो त कया किरोना वायरस ही मजबूर माण्हू बुखुनि में मरनि पिया ही मज़दूर माण्हू सलिन पंहिंजो वेही कंसां सूर माण्हू मिसकीननि माण्हुनि जो को मुक़दर टुटल आहे ॾिसी को नथो छा त लॉकडाउन लॻल आहे आई जे किरोना त साह ई सुकी विया हक़ीक़त में हुकुमरान हड़ ई ॾकी विया वठी फंड वर्कर वॾेरा लिकी विया भोतारनि जे बंगुलनि में राशन रखियल आहे ॾिसी को नथो छा त लॉकडाउन लॻल आहे अबो झंझो इमदाद लुटेरा लुटे विया वटा अटा गिह चांवर चेयरमैन चटे विया मिसकीननि जे नालनि जी लिस्ट ई मटे विया चमचनि ऐं चुगलनि जो खातो खुलियल आहे ॾिसी को नथो छा त लॉकडाउन लॻल आहे ही सरंदी वारा त सभई सुखिया आहिनि ॾिहाड़ी कमाईंदड़ ॾिसां थो ॾुखिया आहिनि मिसकिन ॾिहाड़ी कमाईंदड़ ॾिसां थो ॾुखिया आहिनि बेरोज़गार थी विया ही बिल्कुलु बुखिया आहिनि ग़रीबनि जे घर में न दूंहों दुखियल आहे ॾिसी को नथो छा त लॉकडाउन लॻल आहे न निमाज़ूं पढ़ण को वञे थो वीचारो मिड़ई बंदि मस्जिदूं मुलनि ते बीमारो राज़ी रब रहमान थींदो कीअं यारो बचो बाक़ी कहिड़ो असां में अमल आहे ॾिसी को नथो छा त लॉकडाउन लॻल आहे मुंहिंजो शाल मालिक ही अर्ज़ड़ो अघाए किरोना वायरस खे वतन खां भॼाए मुंहिंजो शाल मालिक ही अर्ज़ड़ो अघाए हिन मूज़ी मर्ज़ खां मिड़नि खे बचाए किरोना वायरस खे वतन खां भॼाए न त कमु चांडिया अकबर चढ़ियल आहे ॾिसी को नथो छा त लॉकडाउन लॻल आहे वाह 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 हिकिड़ी कॉल वठी वठूं पोइ कंटिन्यू कयूं हेलो अस्सलाम वालेकुम हेलो हेलो अस्सलाम वालेकुम हेलो शायद कॉल ड्रॉप थी वई अच्छा अकबर साहिब केतिरो टाइम लॻो इनी शाइरी खे ठहण में जल्दी जेके जल्दी इन्वेंशन थियो या वरी थोरो टाइम लॻो न टाइम त लॻे थो माण्हू खे जॾहिं कंहिं बि शइ में शौक़ु रखे थो पोइ महिनत करणी थी पए असां ॿाहिरि जा माण्हू आहियूं ओताकुनि में कचहरियूं त हूअं बि थींदियूं हुयूं पोइ चे गुजारतूं या ईअं ॿाराणियूं गुजारतूं पाण में ॾींदा हुआसीं वॾा बि ईंदा हुआसीं हाणे असांजो सुघड़ो हिकिड़ो चांडियो उहो वीचारो फोत थी वियो आहे सो उहो ईंदो हुओ असां वटि पोइ कचहरी कंदा हुआ त असांखे मज़ो ईंदो हुओ ॾाढो हुननि जे बैतनि में ऐं इन्हनि जे सुरनि में ऐं हूअं बि ॿाराड़ी में ओताक में जहिड़े शाम जो माण्हू इकठे थींदा आहिनि त पोइ इहे ई कचहरियूं हूंदियूं आहिनि ॿी का शरारत न हूंदी आहे त हीअं छो थियो हेॾां को मसइलो हिते जीअं शहरनि में हड़ताल थी अॼु फलाणो थियो उते आहे कोन उते आहे सिर्फ़ु कचहरी पोइ वेहंदा कचहरी हिक ॿिए सां उते असांखे शौक़ु थियो असां बि सुखियासीं उस्ताद कबीर लोलाई शदाद कोट जो सुगड़ हाणे फोत थी वियो उस्ताद मुंहिंजो हुयो उन खां मूं कुझु सिखिया वरिती ऐं हिकिड़ी कॉल वठां पोइ कंटिन्यू कयूं हेलो अस्सलाम वालेकुम हेलो हेलो अस्सलाम वालेकुम तव्हांखे आवाज़ अचे पियो मुंहिंजो हेलो ठीकु आहे वॾी महिरबानी जेके बि कॉलर्स आहे उनखे चवणु चाहींदमि जॾहिं तव्हां कॉल कयो था त पंहिंजो टीवी जो जेको आवाज़ु आहे बिल्कुलु उनखे म्यूट करे बिल्कुलु बंदि करे जेको आहे असांजे प्रोग्राम में तव्हां शामिलु थींदो ऐं जी अलाह ॾिनो तव्हां ॾे ईंदमि तव्हां छा ॿुधाईंदव हींअर मां तव्हांखे ज़माने जो जेको हले पियो थो ज़माने जे हिसाब सां तव्हांखे ॿुधाईंदुसि असांजा दोस्त कुझु आहिनि त चवनि था ज़मानो मटियल आहे पर उहो उन्हनि खे ख़बर न आहे त ज़मानो उहो ई आहे असां मटिजी विया आहियूं
त उन्हनि ते मुंहिंजो शहर आहे त वॾा ॾियो था ज़माने खे यारो पंहिंजी चाल छो न अमी था सुधारियो हिलाल रोज़ी में हराम मिलायो उहो था बचन खे अमी ही खारायो हराम केॾो ई अव्हां खे मिठो आहे अञा बि चओ था ज़मानो मटियो आहे कुतुब तारा चंड साॻियो ॾिसां थो वथाणनि में उहो भाॻियो ॾिसां थो लहे सिज साॻियो उभरे पियो थो उहा राति साॻी ॾींहुं बि थिए थो रब जो निज़ाम किथे ई हटियो आहे अञा बि चओ था ज़मानो मटियो आहे उहा मेहकारी खीर अछो आहे रब जो कलाम क़ुरान सचो आहे टके जे शैला क़ुरान खणो था क़यामत पंजी छो कारी कयो था क़यामत जो निज़ारो के न ॾिठो आहे अञा बि चओ था ज़मानो मटियो आहे अमानत में ख़यानत छाला कयो था हर शइ आहे मुंहिंजी ईअं चओ था कॾहिं मरण लाइ कोन सोचियो था खाई हक़ पराओ तंहिं छपर वटियो आहे अञा बि चओ था ज़मानो मटियो आहे थधिड़ियूं हवाऊं उहे लॻनि थियूं उहे बाग़ ॿूटा बुखां पचनि थियूं वरी पंहिंजे मुद ते सियारो अचे थो बहार मौसमी ऊन्हारो अचे थो छट छटालू गाह बि फुटो आहे अञा बि चओ था ज़मानो मटियो आहे अल्लाह ॾिनो ई गुनहगार आहे विरोही अव्हां खे सच थो ॿुधाए जेको हले पियो अखे ॾिसो था कॾहिं मरण लाइ कोन सोचियो था खाई हक़ पराओ तंहिं छपर वटियो आहे अञा बि चओ था ज़मानो मटियो आहे सही बिल्कुलु सही बिल्कुलु हक़ीक़त बि आहे वाकई इंसान जेको कॾहिं सोचींदो आहे त सभु कुझु मुंहिंजो आहे ऐं ई जेको आहे इन ते हिकु आहियां त इहे ई वाकई इन्हनि खे सोचणु घुरिजे ऐं तव्हां हिकु ॻाल्हि कई त वाकई माण्हुनि खे आदत बि हूंदी आहे त बिला वॼाए हर कंहिं न नंढी नंढी ॻाल्हि ते बि कसम करण लाइ तयारु थी वेंदा सही सही ख़बर न आहे त असां पाण मटिजी विया आहियूं सिंध चंड हर शइ उहो साॻियो आहे असां मटिजी विया आहियूं असां पाण खे सुधारियूं त बसि सही पर ज़माने ते ॾोह ॾींदा त ज़मानो मटियल आहे ज़मानो उहो सही बिल्कुलु असां मटिजी विया आहियूं पंहिंजा जेके रवैया पंहिंजा इख़लाक उन्हनि खे ई पाण खे दुरुस्त करणु घुरिजे पोइ न ई बि माण्हू किराए अच्छा जॾहिं थींदी आहे पोइ चवंदो आहे त शायदि मूंसां ई थियो आहे मूंसां ई ज़ुल्म थियो आहे लेकिन जॾहिं किथे न किथे इंसान आहे कोताही ज़रूरु थींदी आहे कोई ॼाणी कंदो आहे कोई कंहिंखो अंजाने में थी वेंदी आहे त उहो माण्हू थोरो रियलाइज़ करे उहो सोचे त वाकई मूंखे किथे किथे ग़लती थी आहे त उनजी आउं माफ़ी तिलाफ़ी कयां अलाह को माफ़ी वठां या अलाह तकलीफ़ थींदो त पोइ चवंदा वञ ज़मानो वटिजी वियो हीअं थियो हीअं थियो तव्हां सुधरी वञो तव्हां पाण खे सुधारियो त ज़मानो उहो आहे अलाह पाक सिज चंड हर शइ खीर उहो सभु कुझु आहे पाण खे सुधारियो न हराम में माना हिलाल में हराम न मिलाइजे बिल्कुलु सही था चओ हिलाल कमाइजे सही था चओ अच्छा अकबर साहब हिंदियुनि में माण्हुनि जे ईमान ऐं उन्हनि जे सब्र खे कीअं ॾिठो हिंदियुनि में माण्हुनि जे ईमान खे ऐं उन्हनि जे सब्र खे तव्हां कीअं ॾिठो सब्र हा सब्र कनि त बहितर आहे ईअं त चओ इहो था चओ न थोरो सम्झां घटि बि था सो इहो त आहे त जेको इंसानु तकड़ करे थो कंहिं बि कम में को बि मसइलो हुजे जेतिरो सब्र कंदो जेतिरो ऐं लॉकडाउन में जीअं लॉकडाउन लॻो आहे कोरोना में ॻाल्हि हले थी त हिन में जेतिरो थी सघे त माण्हू सब्र करे न हर भर तकड़ न करे हर कम में सोचे सम्झी करे हाणे ही मां कमु कयां थो या हिन माण्हूअ सां मिलां थो या हेतिरो मां आवारो घुमां थो त इन मूं छा नतीजो निकिरंदो अहिड़े हिसाब सां ऐं हर माण्हूअ खे इहो जीअं अलाह ने ॿुधायो त हर इंसान खे इहो सोचणु घुरिजे त हिन दुनिया मां वञिणो आहे ऐं असां उहो हिसाबु रखूं जो जीअं असांखे अॻिते आख़िरत में उहा शइ कमु अचे ख़ाली हिते त हर को वेठो आहे महल अॾियूं बंगला अॾियूं पर इहे कम जूं शयूं न आहिनि इन्हनि ते मुंहिंजो हिकिड़ो बैत आहे चओ त तव्हांखे ॿुधायां त इंसान खे कीअं रहणु घुरिजे हिते छा करणु घुरिजे त निवड़त सी रख नींहुं थी हेठां ई सां हल वॾाई कढ वजूद मां इहो औखो अथई अमल तकबर तड़ायो अज़ाज़ील खे तॾहिं आ तड़ियल गाफ़िल न थी गुरूर छॾे ॾे अदा कर अकुल हिन धन दौलत दुनिया खे भाऊ ॾिसी न भुल कम न ईंदई कबर में इहे माड़ियूं ऐं महल हिते मांझांदे जो माॻ आहे ईंदी ओचितो अजल पोइ नेई धरींदई धूड़ में मथां ॿीणो विझी बल कांधी न हलंदई के चॾे उते हलणो आहे खल अकबर इहा अथई महल पोइ है हणंदे हथड़ा अञा अर्ज़ु कयुम त निवड़त सी रख नींहुं छॾ तड़े तकबुर मोहबत संधो मन में तूं विहाए रख वखर नादान हिन नफ़्स खे ॾे ढील न एॾी ढर कढी छॾ कलूब मां इहो वॾाई वारो वर इन अल्लाह मां असाबेरीन सदाई कर सब्र ज़ाहिर हिन ज़बान सी पराई कर न पचर जेका पोखींदे सां लुणंदे इहा खरी अथई ख़बर समर खण जिसाण अॻियां सुञ में अथई सफ़र अॻियां सुञ में अथई सफ़र पोइ है हणंदे हथड़ा
सही जबरदस्त जबरदस्त हींअर वक़्तु थियो शॉर्ट कमर्शियल सफ़र ब्रेक जो साण न हूंदो बिल्कुलु त पोइ त बिल्कुलु सही ब्रेक आहे, वठां समर- पोइ ब्रेक खां पोइ कंटिन्यू था कयूं जी, जी। अॼु हीउ वक़्तु थियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो इन प्रोग्राम सां ताबुन कयो आहे टपाल मेज़बान जेकी सिंध जी पहिरियों नंबर चांहि आहे हुन सां गॾोगॾु कैंडी बिस्किट गाला बिस्किट ज़ीरा प्लस इन्हनि में इनामात मौजूदु आहिनि 5 ॾींहंनि जा टिकी पैक्स वरिता हुन में कार्ड निकिरो त हुनखे स्क्रैच करे ॾिनल नंबर ते मिस कॉल ईंदा त क़ीमती इनाम जा हक़दार थींदो काॾे न वञो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन नाज़रीन हिकिड़ी कॉल मौजूदु आहे पर कॉल वरितासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम आदि छा हाल वाल तो खुश आहियो ठीक ठाक बिल्कुलु ठीकु ठाक तव्हां बलूचिस्तान को कॉल कई आहे मूंखे इलाही ख़ुशी थी थिए तव्हां असांजा रेगुलर कॉलर आहियो जी जी अदी ये सुबुह तव्हांजा माशाअल्लाह ॾाढा सुठा आहिनि ॾाढा सुठा कोरोना जे लाइ ॿुधाइनि था माण्हू खे एहतियात करण त भलो आहे असां बि एलमसी वारनि खे चऊं था एहतियात कयो सही सही ॿियो छा चवणु चाहींदो अदी बस अल्लाह हर मुस्लमान खे ख़ुशि रखे आबाद रखे नमाज़ूं पढ़नि घर में दुआऊं करनि ख़ैरियतूं करनि बसि अल्लाह ख़ैर कंदो इहो इंशाअल्लाह ख़तम थी वेंदो कोरोना इंशाल्लाह ठीकु आहे वॾी वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो इलाही ख़ुशी थी जिते नाज़रीन प्रोग्राम सां ताबुन कयो टपाल मेज़बान जेकी सिंध जी पहिरियों नंबर चांहि आहे पंहिंजा बि ख़ुलूस सां गैरनि खे करे पंहिंजो ऐं सिंध जी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चांहि ऐं हिन सां गॾोगॾु कैंडी बिस्किट गाला बिस्किट ऐं ज़ीरा प्लस इन्हनि में इनामात मौजूदु आहिनि 5 ॾींहंनि जा टिकी पैक्स वठंदा उन में कार्ड निकिरंदो उन कार्ड खे स्क्रैच करे ॾिनल नंबर ते जस्ट मिस कॉल ॾींदा तव्हां क़ीमती इनामात जा हक़दार थींदा अलाह ॾिनो तव्हां खां पुछणु चाहींदमि त इहो ई त जीअं सब्र जी हिननि ॻाल्हि कई ॿुधायो त उहे ई हिन सिचुएशन्स में माण्हुनि जे ईमान खे तव्हां कीअं ॾिठो केतिरो माना उन्हनि खे तवकल आहे यकीन आहे त बाबा वाक़ई हर शइ सभु थी वेंदी उन्हनि में केतिरो यकीन ऐं अलाह में केतिरी उमेदु नज़र आई बिल्कुलु अदी अलाह में उमेदु आहे इहे लॉकडाउन थी वियो कोरोना वायरस जे करे त ग़रीब गुरबो जेके बि घर में वेठा अलाह अलाह करे पंहिंजो ईमान क़ाइमु कयूं बुखनि ऐं ॾुखनि ते पंहिंजो वक़्तु गुज़ारियूं पर अलाह मां आसिरो न पलियूं हीअ बीमारी अलाह जे तरफ़ां आयल आहे ऐं अलाह जे तरफ़ां ख़तमु थींदो बाक़ी जेके माना असांजा मुस्लमान आहिनि किथे बि आहिनि पंहिंजो ईमान क़ाइमु कयूं बुखनि ऐं ॾुखनि ते पंहिंजो वक़्तु गुज़ारियूं पोइ जेको बि अचे जो अलाह जे तरफ़ां बिस्मिल्लाह कजे ईअं न कजे त बसि भाई छा थियो जेको बि अलाह जे तरफ़ां अचे त बिस्मिल्लाह कजे ऐं अलाह जी तरफ़ां लही बि वेंदो बीमारी आहे बड़ी आहे जो कुझु तकलीफ़ आहे उहो अलाह जी तरफ़ां ख़तमु थींदो ईमान क़ाइमु हुजे ऐं ईमान क़ाइमु कनि था बाक़ाइदे जेके बि असांजा मुस्लमान आहिनि किथे बि आहिनि ईमान उन्हनि जो क़ाइमु आहे नमाज़ूं पढ़नि था अलाह खे सुवाल कनि था बाक़ाइदे पंहिंजे माना अहिड़े हिसाब अच्छा तव्हां पाण छा सोचियो जॾहिं इन्हनि ॾींहंनि में पाण जॾहिं तव्हांखे ख़बर पई कोरोना अची वई आहे ईअं लॉकडाउन थिए थो बेरोज़गारी वधे पई छा चवणु चाहींदो अॼु ॻाल्हि इहा त असां बि त मज़ूर माण्हू आहियूं असां पंहिंजो मज़ूरी करे पंहिंजो गुज़र सफ़र कंदा हुआसीं बहरहाल असां बि त हिन ॾुखियनि मंज़िल में अची वियासीं वरी बि अलाह खे सुवाल कयोसीं पोइ जेके बि असांजा हुया पाड़े में कुझु सरंदी वारा उन्हनि असां सां हेल्प कई ऐं उन्हनि खे छा पता लख रहमतूं आहिनि उन्हनि जे मथां उन्हनि कई बाक़ी गवर्नमेंट जी तरफ़ां असांखे कुझु बि न मिलियो पोइ असां पंहिंजे अलाह पाक खे सुवाल पिया कयूं या मौला जेके बि ॾुखनि जूं घड़ियूं आहिनि तूं ई लाहण वारो असां पंहिंजो अहिड़े हिसाब सां पोइ शाबस आहिनि पाड़े वारनि खे दोस्तनि खे उन्हनि असांखे ॾिनो असां पंहिंजे बचण जो गुज़र कयोसीं न त उहे मज़ूर हूंदा हुआसीं मज़ूरी करे पंहिंजो शाम जो आणींदा हुआसीं पोइ राशन पाणी जेको बि हुयो अलाह जी तरफ़ां मिलियल उहो ॾींदा हुआसीं पर पोइ इहे 2-3 महीना पंहिंजे घर वेही पंहिंजो बसि अलाह अलाह करे वेठा हुआसीं बसि हींअर छा था ॿुधायो तव्हां हींअर मां तव्हांखे ॿुधायां थो असांजा जेके नौजवान आहिनि उहे नशनि जे पोयां आहिनि त उहे सुधरियल न आहिनि हुननि खे बि कुझु सच चइजे सही बिल्कुलु बिल्कुलु चइजे उन्हनि खे सच चइजे नशे जो हिकिड़ो शहर आहे मुंहिंजो त अचो त अहिड़ो इतिहाद ठाहियूं ईंदड़ नसुल खे नशे खां बचायूं हले पियो थो चरखो अहिड़ो ॾिसो था घर घर इहो ई पैगाम पुॼायूं अचो त अहिड़ो इतिहाद ठाहियूं ईंदड़ नसुल खे नशे खां बचायूं नशनि में कई करंदे ॾिठासूं नौजवान सोणा मरंदे ॾिठासूं किन खे त कंसर किन खे त साई किन खे त बादी किन खे त वाई टुकड़ा ॿुधायो कीअं मिटायूं अचो त अहिड़ो इतिहाद ठाहियूं ईंदड़ नसुल खे नशे खां बचायूं जुआ अॾे ते कई हिरी पिया आकड़ो रांदि कंदे खरी पिया नौजवाननि जा ही हाल आहिनि मटिजी त तिन जा वया ख़्याल आहिनि तिन खे विहारे सुठो सम्झायूं अचो त अहिड़ो इतिहाद ठाहियूं ईंदड़ नसुल खे नशे खां बचायूं
स्कूल काथे खाली ॾिसां थो, नाहे मास्तर न माली ॾिसां थो, उते के पिरंदे मवाली ॾिसां थो, शराफ़नि जूं बोतलूं खाली ॾिसां थो, अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायो लिकायूं, अचो त अहिड़ो इतिहाद ठाहियूं, ईंदड़ नसुल खे नशे खां बचायूं। स्कूल नाले उताक आहे, वॾेरे खे तालीम जी परवाह नाहे, ॿारनि खे पाठा ॿेड़ी ते ॾिठामूं, उस ते तिन खे सड़ंदे ॾिठामूं, तिन खे वेहारे स्कूल में पढ़ायूं, अचो त अहिड़ो इतिहाद ठाहियूं, ईंदड़ नसुल खे नशे खां बचायूं। टच मोबाइल जो ही दौर आहे, नंढे वॾे जो उते ई गौर आहे, कननि में ट्रोड़ो लॻे थो मोरा, कंहिंजे चवण में नाहे त ज़ोर आहे, विरोही अलानो सच था ॿुधायूं, अचो त अहिड़ो इतिहाद ठाहियूं, ईंदड़ नसुल खे नशे खां बचायूं। ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। हिकिड़ी कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो, कॉल ड्रॉप थी वई। बाक़ी ॾिसो त इंसान अच्छा ख़बर बि आहे त मुंहिंजे लाइ हीअ शइ जेकी आहे ख़तरनाक आहे या मुंहिंजे लाइ नुक़सान आहे, नशो बि ईअं ई आहे। ऐं जीअं हाणे कोरोना लाइ बि ॿुधायो अथनि त माण्हू एहतियात करे, उनजे बावजूद बि तव्हां जीअं ॾिठो आहे त शहरनि में एतिरो माना वॾी एहतियात नथा कनि, उहे ई जेके गॾिजी वेहनि था या फ़ासिलो नथा रखनि, मास्क नथा पाइनि, उन ते छा चवणु चाहींदो? उहो ज़रूरी आहे, इहो माना कहिड़ो हिननि जी सोच आहे, त छा आहे हिननि खे छो नथी सम्झ में अचे इहा ॻाल्हि त हिन लाइ ख़तरनाक आहे या नुक़सानकार आहे? बहरहाल नदी नुक़सान त पंहिंजी जाते आहे, बिल्कुलु बीमारी आहे, पर हिकिड़ा असांजा वरी मुस्लमान ईअं आहिनि पंहिंजे अलाह ते यकीन करे चवनि था भई किरोना छा कंदो, हिकिड़ो ईमान उन्हनि जो क़ाइमु आहे त बीमारी त पंहिंजी जाते आहे, ख़ौफ़ रखिजे, ख़ौफ़ रखिजे, बिल्कुलु उहो मास्क बि पाइजे, ख़ौफ़ बि कजे, पर हिकिड़ा वरी अहिड़ा आहिनि बुर्दबार चवंदा आहिनि बसि किरोना छा आहे। इहा बुर्दबारी त कोन्हे न, ॾिसो न हीअ पखड़ंदड़ बीमारी आहे, बिल्कुलु बिल्कुलु इहा बीमारी बि ॾिसो अलाह जे तरफ़ां आहे, इहा बीमारी पखड़िजे थी, माना जीअं अगरि ख़ुदा रा उन बुर्दबार खे थिए थी त उहो अगरि घर थो वञे त पोइ उन सां गॾु जेको आहे ॿारनि खे बचनि खे थी सघे थी, त उन बुर्दबार खे सोचणु घुरिजे न। बिल्कुलु बिल्कुलु इहो सोचणु घुरिजे, इहो त ॻाल्हि मां करे वियुसि त इहो माना सोचणु घुरिजे, मास्क पाइणु घुरिजे ऐं ॿिए खे चवणु घुरिजे भाई बीमारी अहिड़ी आहे, ख़तरनाक बीमारी आहे। हिकिड़ी कॉल वठां माज़रत सां, हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, ठीक है? बिल्कुलु ठीकु ठाक ज़ैन, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? जी जी असां ठीक है, तव्हांजी दुआऊं आहिनि, तव्हां महिमाननि खे भली कनि था आहियूं, भली पार कनि था आहियूं। महिरबानी महिरबानी। अॼु छा ॿुधाईंदव, कहिड़ो कलाम ॿुधाईंदव? अॼु मां कलाम ॿुधाईंदमि। जी जी ॿुधायो। याद याद आए न मुझे यादा, याद याद आए न यादा, विसरियो मां विसरियो नाई, पर का थीयो आई, पोइ बि मूंखे मुंहिंजा साई, याद याद आए न मुझे यादा, याद याद आए न मुझे यादा, विसरियो मां विसरियो नाई, पर किनका थी वियो आई, पोइ बि मूंखे मुंहिंजा ताई, याद याद आए न मूंखे याद। ठीकु आहे, वाह वाह, ज़बरदस्त ज़ैन, ज़बरदस्त। थैंक यू सो मच ज़ैन, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो। जी अकबर, हींअर साईं छा था ॿुधायो? इहा ई नसीहत जी ॻाल्हि जेका अलाह ने कई आहे त के त आहिनि जेके पंहिंजे पीउ माउ जो चवण बि वठनि था, दोस्तनि जो चवण बि वठनि था, त उहे मास्क वास्क पाइनि था, एहतियात कनि था। के वरी अहिड़ा आहिनि जेके नाफ़रमान बि थियनि था माण्हू पंहिंजे पीउ जा या पंहिंजे वॾनि जा, त उन्हनि ते मुंहिंजो हिकिड़ो बैत आहे त जेको अबे अमा जी इज़त न करे उहो ॿार कहिड़े कम जो, क़ौम खे जेको न सुधारे सो सरदार कहिड़े कम जो, अंजीअ में जे कम न अचे सो हथियार कहिड़े कम जो, ख़ुशबू न हुजे जंहिं गुल में उनजो हार कहिड़े कम जो, जेको पैसे सां मिले प्यार उहो प्यार कहिड़े कम जो, जे गुफ़्तगू न हुजे मोहबत वारी त दीदार कहिड़े कम जो, वाइदो कजे त पाड़िजे कूड़ो इक़रार कहिड़े कम जो, यार बि चाकी सीध बि अणबी अहिड़ो यार कहिड़े कम जो, सभई सिंगार सुहन जवानीअ खे कुराड़प में आहे सिंगार कहिड़े कम जो, अकबर जी ख़ुशि त जहान ख़ुशि न त ही संसार कहिड़े कम जो। सही, ज़बरदस्त ज़बरदस्त, बिल्कुलु। ॿियो भला ॿियो? हा ॿियो आहे त जीअं इहा ई कोरोना जी ॻाल्हि हले पई त असांखे इमदाद न मिलियो, असांखे राशन न मिलियो,
मुंहिंजो वरी इरादो इहो आहे त कंहिंजे अॻियां हथु न टंगिजे, मालिक ॼण वारो आहे। बिल्कुलु, उन ते बेशक, बेशक। भई दादा हुजे ई जेकी घुरणो पंहिंजे रब खां घुर तूं, ॿियनि जे अॻियां हथ टंगण खे छॾे ॾे। पिनण मान अॼु ताईं भरिया पल कंहिं बि अदा थी सियाणो, पिनण खे छॾे ॾे। अथई नियाणियूं पंहिंजूं जे तोखे प्यारियूं, त ॿियनि जे नंगनि ॾे तकण खे छॾे ॾे। जिन जे राह रस्ते ॾे वञणो जे नाहे, तन जा पंध पेचरा पुछण खे छॾे ॾे। हुजे माण्हू जंहिंजे ॼमण खां जे वाक़ुफ़, खोले ॾंद उन जा ॾिसण खे छॾे ॾे। मिले जाते मुहबत ऐं इज़त न तोखे, उन्हनि जे अंगण ते वञण खे छॾे ॾे। सिंधी सुर भिटाई जा ॻाइणा छॾे विया, डिस्को डी बिकिन जे ॿुधण खे छॾे ॾे। काफ़ी अॼु जा शाइर कची कनि पिया शाइरी, तूं अहिड़ी शाइरी अकबर लिखण खे छॾे ॾे। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। अलाह तव्हां भला थी वञे, तव्हां छा चवंदो? मां बि तव्हांखे कोरोना ते ॿुधाईंदो या ॿियो? वायरस जे करे महांगाई चोट चढ़ियल आहे। हा बिल्कुलु। हिकु त महांगाई, हिकु त न मज़ूरी, न का शइ न, ॾुखियो वक़्तु माण्हू गुज़ारनि पिया। वरी असांजा जेके आहिनि भाॼी वारा या दुकानदार, त उन्हनि महांगाई कई। महांगाई कई त पोइ मूंखे बि कुझु ॾुख थी पियो। मां उन महांगाई जे करे मां शहरु ठाहियो आहे त यार महांगाई मारे छॾियो आहे, रत सुकाए ॻारे छॾियो आहे। यार महांगाई मारे छॾियो आहे, रत सुकाए ॻारे छॾियो आहे। दायूं कंहिंखे केर बि नाहे, रत जा ॻोढ़ा रुआरे छॾियो आहे। यार महांगाई मारे छॾियो आहे, यार महांगाई मारे छॾियो आहे। हिकु त मिले नथी का मज़ूरी, ॾाढी वधी वई आहे मजबूरी। वरी आलू बसर कढे थो कसर, खाइण खां बि चढ़ी वई तूरी। हर कंहिं बि अंदरि साड़े छॾियो आहे। यार महांगाई मारे छॾियो आहे, यार महांगाई मारे छॾियो आहे। हिकिड़ी शइ जे यार वठूं था, ॿिए जी पूरत कोन कयूं था। अघु ॿुधी पोइ अदा भाऊ, चेल ते हथ ॾेई बीहूं था। हर हंधि ॿारनि ॿारे छॾियो आहे। यार महांगाई मारे छॾियो आहे, यार महांगाई मारे छॾियो आहे। जेके असांजा आहिनि कामोरा, पंहिंजा भरनि था भरे ॿोरा। वोटनि जो जॾहिं वक़्तु अचे थो, पोइ ग़रीबनि जा थियनि घोरा। तिन बि नालो बीहारे छॾियो आहे। यार महांगाई मारे छॾियो आहे, यार महांगाई मारे छॾियो आहे। वरी ॾिसो असांजा बिजली वारा बिल खयूं अचनि अहिड़ा प्यारा। अची मालिक खे ॾियनि हथ में पोइ, मालिक पढ़ी भरे शुकारा। सॼे मुल्क खे हुननि ॾारे छॾियो आहे। यार महांगाई मारे छॾियो आहे, यार महांगाई मारे छॾियो आहे। वरी ज़ाल जो आहे मुड़ुस सां जहिड़ो, सेंटई पोंडर आणे ॾे अहिड़ो। वरी ज़ाल जो आहे मुड़ुस सां जहिड़ो, सेंटई पोंडर आणे ॾे अहिड़ो। भले में भलो हुजे सुठो, मतां आणी जहिड़ो तहिड़ो। बसि हुन बि जहिड़ो वारे छॾियो आहे। यार महांगाई मारे छॾियो आहे, यार महांगाई मारे छॾियो आहे। अलाह ॾिना जॾहिं लिखियुमि कहाणी, मुंहिंजे अखियुनि मां आयो पाणी। अलाह ॾिना जॾहिं लिखियुमि कहाणी, मुंहिंजे अखियुनि मां आयो पाणी। सोचुमि विरोही कोई न आहे, अलाह आहे हर कंहिं सां साणी। मूं रब साईं खे पुकारे छॾियो आहे। यार महांगाई मारे छॾियो आहे, यार महांगाई मारे छॾियो आहे। बेशक बिल्कुलु महांगाई वकई मारे छॾियो आहे। पर हींअर वठंदासीं असां शॉर्ट कमर्शियल ब्रेक। ऐं नाज़रीन, हिन प्रोग्राम सां ताबुन खे चपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान पंहिंजा बेख़ुलूस सां करे रिश्तनि खे ग़ैरनि रिश्तनि खे करे पंहिंजो। ऐं सां गॾोगॾु कैंडी बिस्किट, गाला बिस्किट ऐं ज़ीरा प्लस हिननि में इनामात बि मौजूदु आहिनि। 5 ॾींहं जे जेके टिकी पैक्स आहिनि उहे वठंदा, उन खोलींदा, हुन में हिकिड़ो कार्ड निकिरंदो। उन कार्ड खे जेको आहे स्क्रैच करे ॾिनल नंबर ते जस्ट मिस कॉल ईंदा त क़ीमती इनामात जा हक़दार थींदो। काॾे न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, ॿीहर मलिका सुबह मेरा प्रोग्राम में। इन प्रोग्राम से ताबुन किया चपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान पंहिंजा बेग़ुलूस सां ग़ैरनि खे करे पंहिंजो। ऐं सिंधी जी मेज़बानी जो राज़ बि चपाल मेज़बान चाहे। ऐं हिन सां गॾोगॾु कैंडी बिस्किट, गाला बिस्किट ऐं ज़ीरा प्लस हिननि में इनामात मौजूदु आहिनि। 5 ॾींहं जा टिकी पैक्स आहिनि, उहे तव्हां वठंदा, उनखे खोलींदा, उन में कार्ड निकिरंदो, उन कार्ड खे स्क्रैच करे ॾिनल नंबर ते जस्ट मिस कॉल ईंदा, तव्हां कीमती इनामात जा हक़दार थींदो। ऐं असांजे प्रोग्राम सबब में तव्हां शामिलु थी सघो था कॉल जे ज़रिए। ऐं नंबर अनाउंस कंदो, स्क्रीन ते बि ईंदो हूंदो, 02221022855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदो। जीअं असांजे प्रोग्राम में सुगड़ मौजूदु आहिनि, अकबर साहिबु ऐं अला ॾिनो साहिबु, विरोही साहिबु, उहे असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। ॾिसो, सुगड़ असांजी सोसाइटी जा अहिड़ा फ़र्द आहिनि जेको खरी ऐं सची ॻाल्हि कंदा आहिनि, बिल्कुलु रियलिटी ते बेसिस। जीअं न अला ॾिनो चयो त मूंखे जेको आहे ॾुख थियो, ऐं ॾुख में जेको आहे महांगाई ते ऐं लिखियमि। ॾिसो, उहे पसंदि आहिनि जेके हक़ीक़त पसंदि हूंदा आहिनि ऐं जेको ज़िंदगी जी रियलिटी खे बिल्कुलु क़रीब सां महसूसु कंदा आहिनि। महसूसु करे उहे पंहिंजे कलम कागज़ खणी करे पंहिंजो लिखणु शुरू कंदा आहिनि। हाणे इहे जेके बि तव्हां शाइरी वेद ॿुधी त यकीननि जेके बि असांजा ॾिसंदड़ आहिनि उन ॻाल्हि खे एक्सेप्ट ज़रूरु कंदा हूंदा त वाक़ई असांजी ज़िंदगी में इहे सभु शयूं थियनि पियूं
जेके माण्हू न ख़बर बि हूंदी आहे त इन शइ खे ॾिसी करे बि इग्नोर कंदा आहिनि, ख़ामख़ा जेके अखियूं ॿूटे छॾंदा आहिनि, या पंहिंजे अंदरि बि अहिड़ी का नेगेटिविटी हूंदी आहे उनखे सही करण जे बजाए, उनखे दुरुस्त करण जे बजाए उनखे निगलेक्ट कंदा आहिनि। छो, छाजे करे, छा उन्हनि में को फ़ाइदो मिले थो? अगरि असां जीअं अॼुकल्ह जीअं थियो था हिकदमि सां नफ़रत खणी पइजी वई आहे रिश्तनि में, असां जेको कॾहिं कॾहिं अहिड़ा रिश्ता बि साम्हूं अची वेंदा आहिनि, को भेण भेण जी कोन्हे, भाउ भाउ जो कोन्हे, त इहे सभु छाजे करे? इहे सभु हिकिड़ी नफ़रत आहे। नफ़रत सां कुझु कोन्ह थींदो, कोई हासिलु न थींदो, इंसानु अकेलो ई रहिजी वेंदो। हमेशह इहो कोशिशि करणु घुरिजे त ख़ासि तौर ते जेके पंहिंजा क़रीबी रिश्ता आहिनि, भाउ भेण माउ पीउ, इन्हनि सां जेको आहे प्यार मोहबत निबड़ सां, क्योंकि हमेशह असांखे इहे ई कमु ईंदा जॾहिं इंसानु बीमार थो थिए, जॾहिं वक़्तु ईंदो आहे पोइ ख़बर पवंदी आहे त असां केरु पंहिंजो केरु परायो। इंसानु ख़ासि तौर ते जेकी यूथ मूंखे नज़र ईंदी आहे, जेके नौजवान मूंखे नज़र ईंदा आहिनि, बजाए पंहिंजे घर वारनि ते ट्रस्ट करण जे बजाए ग़ैर जेके हुननि जा फ्रेंड्स हूंदा आहिनि, हू सम्झंदा आहिनि त बसि मुंहिंजी जेको आहे कुल काइनात सभु इहे मुंहिंजा दोस्त आहिनि, मुंहिंजी फ्रेंड्स आहिनि। इवन के मूं अहिड़ी बि छोकिरियूं पंहिंजी नियाणियूं ॾिठियूं त उहे बि इहे चवंदियूं आहिनि त सभु कुझु जेके आहे मुंहिंजी फ्रेंड जेको सभु कुझु सही थी चए, लेकिन इहो कोन हूंदो आहे, ईअं न हूंदो आहे। किथे न किथे का न का हिच ज़रूरु अची वेंदी आहे। जॾहिं कोई ॾिसंदो आहे त इंसान जे अंदरि त थोरो या अॻिते थिए थो, या कॉम्पिटिशन्स में या फील्ड वर्क में अगरि कॉम्पिटिशन्स जी ॻाल्हि अची थी वञे, थोरो माण्हू अॻिते थो थिए या उन जी जेलसपन में, पोइ उहो दोस्त तव्हांखे पंहिंजो असली रूप ॾेखारे थो। त उन सिचुएशन्स में, उन कंडीशन्स में असांखे पंहिंजा कमु ईंदा आहिनि, पंहिंजा माउ पीउ भाउ भेण, इहे ई असांखे पंहिंजा रत जा रिश्ता कमु ईंदा आहिनि। त ख़ुदा जेको आहे इन सां प्यार मोहबत ऐं ख़ुलूस ऐं रिश्तनि से पंहिंजी संभाले करे हलो। जी अकबर साहब, हींअर छा ॿुधाईंदो ॿियो? ॿुधायूं था असांजे सिंध में, सिंधियुनि माण्हुनि में को दोस्त परदेसी ईंदो आहे त पोइ वरी उनजे लाइ अॻे त फ़ोनियूं कोन हूंदियूं, पोइ हिकिड़ा सौण हूंदा हुआ माण्हू, उहे सम्झंदो हो त अॼु मूंसां को प्री प्यारो दोस्त अचिणो आहे। सही। हा, त पोइ उनजे सौणनि जी ॻाल्हि आहे त अजीब ईंदा अंगण ते अॼु दिलि थी मुंहिंजी घुरे, सवण लॻनि था सारा, सॼी अखि बि पई थी फरे, कांग बि वेही कालाकूं थो भित ते कां कां करे, दीदूं आहिनि दगनि में अहियां वेठो ध्यानु धरे, सिक आहे सॼण जी थो सिक में सीनो डरे, ख़ुदा करे छल ख़ैर सां पिरी अचनि पेर भरे, चांदिया अकबर दिलि ठरे जो अखियुनि सां ईंदे ॾिसां। पर सिराइकी में वरी अथसि उनजो जवाबु त सिक सोने सजण दी तंग किताब में दम दम कांग उड़ावा फाला पावा, शाम सुबह में वाट वेंदियां कूं करां बेठी पुछावा फाला पावा, दोस्त आवे ता दिल भर कूं सब दिल दे दर्द सुनावा फाला पावा, लोक मल्हेंदन ईदां ते महबूब बिना में कहिड़ी ईद मल्हावा फाला पावा, यार मिले ता उदासी अकबर मेलड़े वेस मटावा फाला पावा। अया अर्ज कयुम त सिर साह सजण तूं घोल घतां जे अंगण में दे आवे लियड़ा पावे, ऐं अखड़ियां कूं में सेज करां जे कदम आण घुमावे लियड़ा पावे, दुख दूर थी वन सब सूर वञन जे दिल भर दीद मिलावे लियड़ा पावे, ईदां थी वन अकबर जे महबूब मुख विखावे लियड़ा पावे। अञा अर्ज कयुम त साल गुज़र गए सिक लगी ये हुण त जानी आवञ फेरा पावञ, पई रातियां ॾींहां रोंदी ये दिल रोंदी कूं परचा वञ हुण तो फेरा पावञ, दर्द तेरे दिलगीर किता कर दर्द मेरे दी दवा वञ हुण तो फेरा पावञ, मन अर्ज उदासी अकबर दा आ मुखड़ा यार विखावञ हुण तो फेरा पावञ। ज़बरदस्त ज़बरदस्त। वाकई इहे जीअं पहिरियों इंसान चवंदो असांखे महसूस थो थिए या बाक़ी कुझु थियणो वारो आहे, जीअं की चवंदा त गिरो खाईंदे किरी थो पए, लॻे थो महिमान ईंदो, कांग थो ॿोले, कांग थो ॿोले, सोण हूंदा, ॾोरो थो फरे, अखि थी फरे, सही इहे हूंदा। इहे सवण भला हाणे अॼुकल्ह थियनि था छा? ॿारहाड़ी में अञा बि आहे इहो सभु। अच्छा, ॿारहाड़ी में आहे, छा छा चवंदो हिन ते? बाक़ाइदे सां हिकिड़ो गांव अची वेहे थो भित ते, त बि चवनि था त न्याणी ॾिनल आहे को परदेस में, त उहो बि ईअं चवंदो अॼु बाबू अचे थो, या मुंहिंजो भाउ अचे थो, या को मुंहिंजो मिट अचे थो, उन कांव जे ज़रिए उहो पंहिंजो सिक जेको आहे अंदरि वारो उब वारो, उन कांव जे ज़रिए उहो सिक बि माना उब पंहिंजो कढे थो बाक़ाइदे सां। हीअं बि आहे, हींअर त फ़ोनूं आहिनि वठ वठा, हींअर फ़ोन कनि था, अॻु में फ़ोन वोन कोन आहे, ईअं ई हूंदो। अच्छा, जीअं त फ़ोन कोन हुई, हाणे फ़ोन आहिनि त माना पहिरियों थोरो रिश्ते जी अञा चाह हूंदी, मिट माइटी जी, माना छा उहो दूरी जी वजह खां परे हूंदा हुआ, इंतज़ारु कंदा हुआ। हाणे जेतिरो माना सहूलियत थी वई आहे, सहूलियत आहे न, त तव्हां जेतिरो इंतज़ारु कंदा हुओ या सवण कंदा हुयो, त हाणे तव्हांखे जेके आहे स्मार्ट फ़ोन जे ज़रिए सहूलियत मिली वई आहे, त अञा त रिश्ता पका थियनि न। हींअर मोबाइल जे खीसे में आहे, मोबाइल खुलियल आहे, त सम्झ अलाए माज़रत सां मां हिकिड़ी कॉल रिसीव कयां, पोइ इतो ई इन ॻाल्हि खे कंटिन्यू कयूं था। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी, केरु किथां खां पंहिंजो तारुफ़ कराईंदा?
अंबर खां था ॻाल्हायूं ज़ैनलाल जी रिंद। अव्हांखे भलीकार सुपर प्रोग्राम में जी छा चवणु चाहींदो? प्रोग्राम ॾिसो पिया? प्रोग्राम ॾिसूं था, तमामु बहितरीन नशर थी रहियो आहे, तमामु सुठा सुघड़ मौजूद आहिनि तव्हांजे प्रोग्राम में, दिलि खे ख़ुशी मिली। तमामु बहितरीन प्रोग्राम आहे, इन करे तमामु बहितरीन प्रोग्राम आहे। महिरबानी लख थोरा तव्हांजा, त असांजे प्रोग्राम में शामिल थियो। उमेद आहे त ईअं ई असांजे प्रोग्राम में शामिल थींदा रहंदो। जी हलो ॻाल्हि हले पई, ॻाल्हि इहा आहे त हाणे मोबाइल जे साण मोबाइल खुलियल आहे त सभु सम्झ त सभु माण्हू गॾु आहिनि। बिल्कुलु जे मोबाइल बंदि आहे, चार्ज न आहे, त पोइ हिक ॿिए खां दूर आहिनि, पोइ परे आहिनि। त ईअं माना सहूलियतूं बाक़ाइदे आहिनि ऐं मिली विया आहिनि सहूलियतूं। मोबाइल खुलियल आहे त सभु पोइ गॾु आहिनि। अच्छा, मोबाइल जे हूंदे माना हिकिड़ी थी आहे त परे वारा वेझो थी विया ऐं वेझो वारा परे थी विया। जी घर में जेके आहिनि माउ पीउ आहिनि, भाउ भेण आहिनि, उन्हनि सां असांजो किथे माना ॻाल्हाइण थिए थो। ॾिसो था त सभिनि जा जेके मोबाइल में आहिनि वेठा बि आहिनि गॾु, पर उहो मोबाइल ते ई उन्हनि जो ध्यानु आहे। त माना वेझे जा रिश्ता परे, परे जा रिश्ता वेझो थी विया। ईअं त आहे। पोइ हाणे लाज़मी सहूलियतूं कुझु नवां ईंदा त कुझु त चवंदा आहिनि त अॻियां विया विसरी पोयां लॻा मिसरी, अहिड़े हिसाब सां इहे पहाका पिया आहिनि। लाज़मी ईअं आहे। हाणे मोबाइलूं आहिनि त परे जा माण्हू गॾु आहिनि, परदेस वारा बि जेके आहिनि माना ॿाहिरि मुल्क ॾे आहिनि, उहे बि सम्झ गॾु आहिनि। अॻ में सालनि जा साल माण्हू सिखंदा हुआ त हुनजी आवाज़ जे लाइ कीअं ॻाल्हायूं, छा थींदो। हींअर सुबुह जो बि ॻाल्हाए थो, शाम जो बि ॻाल्हाए थो। मोबाइल जी सहूलियतूं आहिनि। सही, ॾिसजे बि थो, वीडियो कॉल में ॾिसजे बि थो। सही सही। मोबाइल ते मुंहिंजो शेर आहे त वड़ी मोबाइल तुंहिंजो शान, नंढे वॾे जो तोॾे ध्यानु। वड़ी मोबाइल तुंहिंजो शान, नंढे वॾे जो तोॾे ध्यानु, ग़रीब हुजे तोड़े खाने खान। वड़ी मोबाइल तुंहिंजो शान, वड़ी मोबाइल तुंहिंजो शान। दोस्त समूरा तूं ई गॾाई, विछड़ियल बि हर रोज़ मिलाई, इहो तुंहिंजो आहे एहसान। वड़ी मोबाइल तुंहिंजो शान, वड़ी मोबाइल तुंहिंजो शान। घटि घर जो राशन करिणो पवंदो, पेट ई तुंहिंजो भरिणो पवंदो। 30 रुपया बि बचाइणा पवंदा, 50 रुपया। घटि घर जो राशन करिणो पवंदो, पेट ई तुंहिंजो भरिणो पवंदो, भले बुख ते जली वञे जान। वड़ी मोबाइल तुंहिंजो शान, वड़ी मोबाइल तुंहिंजो शान। सऊदी दुबई तोखे चाहे, हर हिकु तोखे सीने लाए। सऊदी दुबई तोखे चाहे, हर हिकु तोखे सीने लाए, तोड़े हुजे ही सिंधु देश महान। वड़ी मोबाइल तुंहिंजो शान, वड़ी मोबाइल तुंहिंजो शान। हर घर में 5 माण्हू ॾिसां थो, उते ई तुंहिंजो आवाज़ ॿुधां थो। हर घर में 5 माण्हू ॾिसां थो, उते ई तुंहिंजो आवाज़ ॿुधां थो। हर को थियो तो ते मस्तान। वड़ी मोबाइल तुंहिंजो शान, वड़ी मोबाइल तुंहिंजो शान। अल्लाह ॾिना सैनिस खे सलाम आहे, तोखां सवा न कंहिंखे आराम आहे। अल्लाह ॾिना सैनिस खे सलाम आहे, तोखां सवा न कंहिंखे आराम आहे, तॾहिं बिरोही कयो बयान। वड़ी मोबाइल तुंहिंजो शान, वड़ी मोबाइल तुंहिंजो शान। हाँ, ज़बरदस्त, बिल्कुलु हक़ीक़त आहे। इहा हक़ीक़त आहे, इंसानु जेको ख़ुदि स्ट्रगल करे थो या हिकिड़े टाइम जी सही सां मानी नथो करे, उन्हनि खे बि हक़ीक़त में मोबाइल्स ॾिठा आहिनि। इहे ई चाहींदा त जेको आहे सुठे में सुठो मोबाइल हुजे, जीअं तीअं पैसा जोड़े तोड़े बि हू पहिरों वार। शायदि ही ज़रूरत थी पई आहे हाणे मोबाइल खां सवाइ शायदि असांखे मुआशिरे में एक्सेप्ट न कयो वेंदो, या वरी चवनि था त असांजी सोसाइटी में असांजो उहो नालो कोन्ह थींदो। हालांकि इन्हनि शयुनि सां, इन्हनि सां तव्हांजो इख़लाक़ या मुआशिरो नथो एक्सेप्ट करे। तव्हांजो इख़लाक़, तव्हांजी तरबियत ऐं तव्हांजी सोच ऐं इन हिसाब सां जेको आहे मुआशिरो असांखे एक्सेप्ट थो करे। पोइ ज़रूरी न आहे त तव्हां सुठा सुठा हेतिरा कपिड़ा पायो ऐं तव्हां वञो कंहिं महफ़िल में हुते पंहिंजे माना वॾा वॾा मोबाइल कढी करे ॾेखारियो। इहे सभु शयूं नथियूं कनि। अगरि तव्हां वटि एतिरा सुठा कपिड़ा, एॾा सुठा मोबाइल आहिनि, तव्हांजी सोच जेकी आहे माइनर आहे। इवन ॾिसो हिन कोरोना में जीअं अचे थी त काफ़ी जीअं अलाह ॾिनो चयो त बुर्दबार माण्हू जेके आहिनि उनखे एक्सेप्ट नथा कनि, त पोइ इहे बुर्दबारी ऐं इहे सभु शयूं जेके आहिनि तव्हांजे कहिड़े कम जूं? इन्हनि सां तव्हांजो शान शुरू थींदो, तव्हांजी सोच, तव्हांजी इख़लाक़, तव्हांजी नॉलेज जेकी आहे इन में तव्हांजी इज़ाफ़ो कंदी। तव्हांजी जिते हिकिड़ी कॉल आहे, मां हिकिड़ी कॉल वठी वेठा। हेलो सलामु, ड्रॉप थी वई जी। अकबर तव्हां ॾे ईंदव सभु हींअर छा ॿुधाईंदव तव्हां? हा, इहो ई त हाणे अलाह ॾिने ॿुधाई मोबाइल जी ॻाल्हि, और इन मोबाइल खां पोइ आई टच। पहिरियों मोबाइल बटन, पहिरियों मोबाइल आई, उन खां पोइ टच आई। हाणे टच ते जेको आहे त जीअं तव्हां पहिरियों ॻाल्हि कई था, जेके घर वारा वेझे वारा आहिनि उहे परे थी विया। उहे परे ईअं थी विया जो हुननि जो ध्यानु सॼो ॾींहुं 5 भाती आहिनि त 5 ई वेठा भई मोबाइल में टच में वेठा ॾिसंदा, अलाए छा मूं छा ॻाल्हाइण लाइ को कंहिंसां तयारु न हूंदो, किथे सलाम ॾींदो त जवाबु न ॾींदा, हुन में लॻा पिया हूंदा। पोइ उन ते मूं लिखियो हिकिड़ो बैत त इहो हर माण्हूअ खे फिराक ऐं फ़िकिर आहे, हथ में टच मोबाइल ऐं नेट ते नज़र आहे। नाहे नेटवर्क खां को वांदो ॾिसां थो, नाहे नेटवर्क खां को वांदो ॾिसां थो, खुटे थो जे बैलेंस त मांदो ॾिसां थो,
इहो हर खुटे थो जे बैलेंस त मां थो ॾिसां थो इहो हर माण्हूअ खे फिराक ऐं फ़िकिर आहे हथ में टच मोबाइल ऐं नेट ते नज़र आहे नंढा वॾा नेट जा वोड़ा ॾिसां थो कननि में विधल तन खे टोड़ा ॾिसां थो नौजवान बि ॿोड़ा ॾिसां थो नंढा त परे कयो कुराड़नि बि केॾो कहर आहे हथ में टच मोबाइल ऐं नेट ते नज़र आहे 8 ई पहर मोबाइल ते आङुर वेठा सोरनि न की दुआ सलाम ऐं न कंहिंसां हाल ओरनि पंहिंजे मुंहं सां माण्हू पिया चपड़ा चोरनि आयो अॼुकल्ह अहिड़ो को उल्टो चकर आहे हथ में टच मोबाइल ऐं नेट ते नज़र आहे पंहिंजूं पूरियूं जीबियूं खपाए खुटाइनि वेठा पोइ पंहिंजी संगत खे सताइनि वरी हार्ट स्पोर्ट उन्हनि जो हलाइनि अहिड़े शौक़ीननि तपाए छॾियो पंहिंजो तरवा हथ में टच मोबाइल ऐं नेट ते नज़र आहे इहो हर माण्हूअ खे फिराक ऐं फ़िकिर आहे हथ में टच मोबाइल ऐं नेट ते नज़र आहे ओताकूं अबाणनि जूं फिटंदियूं वञनि थियूं कंदा हा कचहरियूं से खुटंदियूं वञनि थियूं अॻियां एका ॿधियूं बि टुटंदियूं वञनि थियूं चयो सच सोरहाना तो चांडिया अकबरा हथ में टच मोबाइल ऐं नेट ते नज़र आहे अने नेट जे करे इहो एतिरो परे तॾहिं थी विया सही बिल्कुलु वरी अच्छा जॾहिं चार्जिंग ते रखण वञूं था मोबाइल वरी ख़ुदा जेको बटण हिट करणु विसरी था वञूं पोइ बाद में जॾहिं कलाक पोइ ॾिसूं था त उन्हनि जी माना छा जेकी आहे कंडीशन थींदी आहे छा जेकी आहे स्थिति थींदी आहे पोइ फीलिंग्स इहे हाणे दुनिया अलाए छा थी वई माना कलाक असांजो इहे ज़ाया थी वियो मुंहिंजो मोबाइल चार्ज न थियो मां कलाक जेका अलाए कीअं एक्टिविटीज़ पाण को उनको परे रखियमि थोरो काश इहे साफ़ करे रखंदमि या थोरो किचन में वञी बीठमि त माना कलाक मुंहिंजो अलाए कीअं गुज़रियो आहे उन जे बावजूद बि मुंहिंजो जेको सेल फोन जेको मोबाइल आहे उहो चार्ज न थियो त ख़ुदा पाण खे जेको आहे इन्हनि शयुनि जो इहे सहूलियतूं आहिनि असां लाइ इहे जेके गैजेट्स आहिनि असां लाइ सहूलियतूं आहिनि इन सहूलियत खे पंहिंजो आदी न करणु घुरिजे इन खे पंहिंजो एडिक्ट न करणु घुरिजे जे इंसान कंहिं शइ जो आदी थो थी वञे त उन खां बग़ैर पोइ ज़िंदगी गुज़ारणु हिकिड़ो पल बि गुज़ारणु ॾुखियो थो थी वञे तव्हां अगरि सम्झो त हीअ मुंहिंजी शइ जेकी आहे हीअ मुंहिंजी सहूलियत जे लाइ आहे इवन की हाणे जेके ऑनलाइन क्लासिस थियनि थियूं उन्हनि में वधीक जेको कमु थियूं अचनि पर मज़ीद जेको आहे इन ते ॻाल्हाईंदासीं लेकिन हिकिड़े ब्रेक खां पोइ अॼु हिन प्रोग्राम सां तावन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान पंहिंजा बि ख़ुलूस सां करे रिश्तनि खे पंहिंजो ऐं कैंडी बिस्किट गाला बिस्किट ऐं ज़ीरा प्लस इन्हनि में इनामात मौजूदु आहिनि 5 ॾींहं जा टिकी पैक्स वठंदा उनखे कार्ड निकिरंदो उन कार्ड खे स्क्रैच करे ॾिनल नंबर ते जस्ट मिस कॉल ईंदा त कीमती इनाम जा हक़दार थींदो काॾे न वञिजो सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सतावन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान पंहिंजा बि ख़ुलूस सां रिश्तनि खे करे पंहिंजो ऐं सां गॾोगॾु कैंडी बिस्किट गाला बिस्किट ऐं ज़ीरा प्लस इन्हनि में इनामात मौजूदु आहिनि 5 ॾींहं जा जेके टिकी पैक्स आहिनि उहे वठंदा उनखे खोलींदा उनमें कार्ड निकिरंदो उन कार्ड खे स्क्रैच करे ॾिनल नंबर ते जस्ट मिस कॉल ईंदा त कीमती इनामात जा हक़दार थींदो अच्छा अलाह ॾिनो त तव्हां पुछंदमि त हीअ गर्मी जेकी सूरत हाल हले पई छा चवणु चाहींदो ॻोठनि में त ॾिसो वणनि टिणनि उन्हनि में एतिरी गर्मी नथी मिले शहरनि में त ॾिसो हिकु अधु को वण हूंदो उहो बि उन जे पुठियां बि असां कटण जे में हूंदासीं त हीअ कटे करे असां पंहिंजो स्पेस कयूं छा चवणु चाहींदो हिन ते ॿाहिराड़ी जा माण्हू जेके आहिनि न त उन्हनि खे सहूलियतूं इहे आहिनि त वण आहिनि त वणनि जे हेठां नलका लॻा पिया आहिनि उहो नलकनि ते पाणी भरे उहो छटकार ॾेई त वणनि ते बाक़ाइदे थधिकार आहे ऐं शहरी जेके आहिनि माशाल्लाह त उन्हनि जे लाइ बिजली आहे जे एसी आहे त उन्हनि जे लाइ सुकून आहे उहो बाक़ाइदे सुता पिया आहिनि जे वरी बिजली वञे थी या एसी ख़राबु आहे पोइ त माशाल्लाह छा चऊं वारनि जे लाइ इहे सहूलियतूं आहिनि त वरी हुननि खे परवाह ई न आहे न बिजली जी परवाह न गर्मी जी परवाह गर्मी त अलाह जी तरफ़ां आहे बाक़ी उहो पंहिंजो बाक़ाइदे बंदोबस्त सां छटकार ॾेई वण पोखिया अथनि निम आहिनि टालियूं आहिनि कुझु वण इलाही आहिनि पोइ छटकार ॾेई बाक़ाइदे सुकून सां सुता पिया आहिनि हवा बाक़ाइदे ॿाहिराड़ी जूं हवाऊं ऐं वरी बनियुनि जूं जेके आहिनि बनियूं आहिनि थधिकार आहे शहर में त इहे एसी आहिनि एसी बाक़ी इहे सभु जीअं चवंदा त वण टिण इहे नेचुरल जेके आहिनि कुदरती आहिनि उन में असांखे को बीमारी वग़ैरह या अहिड़ी शइ बि इफेक्ट नथी करे हाणे जीअं एयर कंडीशन जो तव्हां चयो त वाक़ई एयर कंडीशन में केतिरियूं बीमारियूं थियूं थियनि ऐं केतिरो इंसानु कमज़ोर थो थिए जेकी मसनूई जेकी आहे इहा हवा आहे उहा असां पाण जेके अंदरि इनहेल कयूं था त केतिरा अंदरि जेके इम्यूनिटी सिस्टम जेके सेल्स आहिनि केतिरा इफेक्टेड थियनि था त हींअर भला छा ॿुधाईंदो अलाह ॾिनो हाणे ॾिस न इहा गर्मी आहे न गर्मी में मां वियुसि लाड़काणे वियुसि बस में चढ़ी त एसी हुयो जेॾी महिल लथासीं त ॼण मां बाह में पइजी वियुसि हा ईअं बि थिए थधि में निकिरी बाह में पइजी वियुसि मज़ा ई छा थियो कॾहिं बि असां मज़दूर माण्हू भला घर ॻाड़ींदा आहियूं मज़दूरी कंदा आहियूं परवाही न आहे असांखे हुन ॾींहुं पोइ हमरान चयो त भाई एसी में चढ़ूं था त भाई ठीकु आहे हलो वियासीं त सुकून सां बाक़ाइदे सुता पियासीं जेॾी महिल लथासीं त बाह आहे वाह मौला भाई तुंहिंजा रंग सही होॾां थधिकार हींअर वरी बाह सही अहिड़े हिसाब सां ॿाहिराड़ी जा माण्हू जेके आहिनि असां जहिड़ा मज़दूर आहिनि उहे ख़ुशि आहिनि
अलाह पाक सभिनी खे ख़ुशि करे पर ॿाहिराड़ी जा माण्हू घणो कुझु ख़ुशि आहिनि त उहो पंहिंजो माना हुननि खे ॻणती ई न आहे मज़ूरी करे कुॾर कुले ते वरी पंहिंजो घर सुता पिया आहिनि बसि परवाह ई न आहे हुननि खे छाजियूं एसियूं छाजियूं कुझु बि न आहे बसि हवा कुदरती हवा हुननि खे लॻे थी बसि सही बिल्कुलु सही बिल्कुलु सही मुंहिंजो हींअर छा ॿुधाईंदो हींअर मां पंहिंजे इन माहौल जे हिसाब सां जेके असांजा छोकिरा नौजवान आहिनि त मुंहिंजा ॿ टे छोकिरा आहिनि ॿिया बि आहिनि जेके न आहिनि सुधरियल त पोइ असां शाइर माण्हू उन्हनि खे ॾिसी असां शेर लिखंदा आहियूं जी जी सो उन्हनि टोटनि ते त उन्हनि हा त सचवां खे आऊं ॿुधायां टोटरी माण्हू कोन लिकायां कॾहिं चवे थो कोन कमायां सिगरेट मुठ ते पीअंदो आहियां घर जा टपड़ रोज़ खपायां अबे मूंखे ॾाढो सतायां अञा बि चओ था सुधरियो मां न आहियां अञा बि वरी चवे थो हट होटल ते खंदो जारी खोल त सॼी बंदी कारी पोइ बि मूंखे परवाह न आहे घाटो मुंहिंजो मथे आहे संगती पंहिंजा सभु घुरायां होटल ते वेही हुकुम हलायां बिल घुरनि त ॿुधंदो न आहियां अञा बि चओ था सुधरियो मां न आहियां अञा बि चवे थो कुकुड़ कुता बि रोज़ वेड़ायां जाथे काथे टंग अड़ायां बाज़ी रखां त बाज़ी हारायां पोइ बि केटी काटन पायां अबो वीचारो रोज़ कमाए कंहिंखे ताक़त मूंसां ॻाल्हाए हुनजी कमाई वेठो उॾायां अञा बि चओ था सुधरियो मां न आहियां अञा बि चवे थो नशा समूरा कंदो आहियां पोइ अदा मां जीअंदो आहियां ईद निमाज़ बि कोन पढ़ां थो सुल्फी अॾे ते रोज़ लड़ां थो जेको पीअंदो आहे चर्स उहो घुमंदो आहे अर्श ईअं सभिनि खे चवंदो आहियां अञा बि चओ था सुधरियो मां न आहियां चोरनि सां मुंहिंजी आहे यारी रोज़ घुरायां वॾा ॾोहारी फूकू छॾींदा आहिनि जेके अहिड़ा अहिड़ा हूंदा आहिनि पोइ वरी मिड़ी ॻाल्हि कंदा आहिनि कचहरी में चोरनि सां मुंहिंजी आहे यारी रोज़ घुरायां वॾा ॾोहारी ओड़े पाड़े जी निंड फिटायां ॿाहिरि जी चोरी कंदो न आहियां हर को चवे थो चोर वॾो आहे के त चवनि था सफ़ा जॾो आहे पोइ बि गलो खोले अदा घुमंदो आहियां अञा बि चओ था सुधरियो मां न आहियां अलाह ॾिनो चए साफ़ सुञाणा टोटनि खे मां परे खां ॼाणा कमु न की को कार जी गणती सांझी सुबुह बि सियार जी गणती शाम अचनि त मानी घुरनि था हिकु न ॿ पर चार चवनि था अहिड़नि ते शेर लिखंदो आहियां अञा बि चओ था सुधरियो मां न आहियां बिल्कुलु सही बाक़ी अहिड़ा टोटी अहिड़े जेके माउ पीउ खे तंग करण वारा की उन्हनि खे सम्झणु घुरिजे तव्हांजे इन शइ खां पोइ शायदि उन्हनि खे रियलाइज़ थिए त वाकई असां जेको सुधरणु घुरिजे हा जी वरी वेही कचहरी में वेहंदा त असां हीअं आहियूं असां हीअं आहियूं होॾां भले टको ई न लहनि वरी फूकूं छॾींदा पोइ वरी उता कनि ते वेही माना लॿाड़ी माण्हू जेके कुझु आहिनि टोटी न कमनि न कारनि में पोइ अहिड़नि ते शेर इहे लिखंदा आहियूं असां सही बिल्कुलु जी तव्हां छा चवणु चाहींदो इन ॻाल्हि ते सही थो चए पियो इहा वाकई ॻाल्हि सुठी आहे जेका चवण खां त माण्हू सम्झ पाण खे थो चए पर सुण कंदी असांजी ॿाहिराड़ी में या हूंदी आहे सुण कंदी माना ॿिए खे ॿुधाइणो हुजे त कंदी सां थी ॻाल्हाए पाड़े वारी भाई माना चवे पाण खे थो न नसीहत सभिनी जे लाइ आहे त अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके आहिनि इहे ग़लति आहिनि माण्हू सिधे रस्ते ते हले सही रस्ते ते हले उहो बहितर आहे नसीहत आहे सही तव्हां हाणे छा ॿुधाईंदो अहिड़ा ई नसीहती भई त असां वटि बि आहिनि कुझु पहाको जीअं ॿाहिराड़ी में का अहिड़ी शइ हूंदी आहे जंहिं ते पहाको चइबो आहे उनखे पहाको बैत चइबो आहे हाणे मूं वटि पहाके जा बैत त हिकिड़ो ट्रू आहे उहो मिठो न थींदो तूं उनखे केतिरी बि महिनत करें पर हुनजी कटे ऐं जॾहिं हुनखे चेक कंदीअ त उहो ट्रू ॿाहिरां त सुहिणो हूंदो अहिड़े हिसाब सां पहाको उनखे चइबो आहे त ट्रूह मां गिदरो न थिए समय ॾिजनि सिवास वलिन अक मां अंब न थिए तोड़े प्यारेस खीर पाड़ुनि गुगर मां गेदूड़ो न थिए भल हुजे गॾु गेदूड़नि चोर चुगुल कूड़ो ऐं कंजूस बि टोल इन्ही टलजनि चङाई न थींदई चइनी मां तोड़े प्यारे रत रगुनि मुंहं ते कंदा मुशाबिहत पर पुट गिलाऊं कनि जे घेतला थींदा घरनि जा त विझंदई नज़रूं मंझि नंगनि भल किरोड़े कसम खणनि पर एतबार न कजांइ अकबर चवे अञा कारो बद कमरे सां रंग न मटे पर आदत मटे ज़रूर अण वकूफ़ आदमीअ जो बि अदा इहो अथई मज़कूर इन मां फैज़ न मिलंदी फज़ीलत मिठा तोखे मूर बुरी संगत जो बुरो नतीजो इहो अकबर अथई दस्तूर अहिड़े दोस्तनि खां रह दूर मतां पोइ पिशेमान थिए अञा अर्ज़ु कयुमि त फिफुड़ न गोश्त सिपाही न दोस्त ईअं चङा चवंदा आहिनि यार सवे मिर्च मसाला विझी भले भुञी करेसि तयारु पर फिफुड़ उहो ई फूकियल हूंदो मूर न मञींदो हार पुलिस वारे खां बि परे भॼाए इन जो अथई पैसे साण प्यार सचाई न थींदई सिपाहीअ मां तोड़े हीला करेसि हज़ार के चङा बि आहिनि चवां थो बाक़ी बिल्कुलु अथई बेकार अहिड़ा दोस्त न अकबर धार मतां पोइ पिशेमान थिए इहे आहिनि पहाका सम्झाणी पहाको चइबो आहे पिपड़ बाबा पिपड़ न गोश्त सिपाही न दोस्त इहे पहाका
उन्हनि ते वरी बेत सही सही नसीहत। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा इन नसीहत ते तव्हां छा थो लॻे त नौजवान केतिरो जेको आहे अमल कनि था या ईअं ई बग़ैर चइजे त माण्हुनि खे चवनि था ॿुधाइनि था त केतिरो कनि था नसीहत ते? सही। अमीर ख़ान में हिकिड़ी फ़ोन कॉल आहे, हिकिड़ी फ़ोन वठी वठां। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी। जी केरु किथां खां पंहिंजो तारुफ़ कराईंदा? हैदराबाद। अव्हांखे बलिकार बलिकार सुबह प्रोग्राम में जी छा चवणु चाहींदो? प्रोग्राम ॾिसो पिया? जी जी अजी जी जी छा चवणु चाहींदो? प्रोग्राम ॾिसो पिया ब? जी 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 कीअं पियो लॻे प्रोग्राम? असां तमामु सुठो। सही। केतिरो SOPs खे फॉलो कयो पिया? केतिरी एहतियात कयो था कोरोना जे हवाले सां? हेलो थैंक यू सो मच, वरी वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो, मूंखे इलाही ख़ुशी थी। जी ॾिसो इहे वाक़ई जीअं नसीहतूं इहे सभु असांजी भलाई लाइ हूंदियूं आहिनि। कुझु ख़ासि उते जेके नौजवान चवंदा आहिनि त बिला वजह असांखे पंहिंजो सुठे बुरे जी ख़बर आहे त असां जेको वधीक सुठो था ॼाणूं ऐं पंहिंजे वालदेन लाइ इहो चवंदा त हिननि खे कहिड़ी ख़बर अॼुकल्ह जे दौर में छा थो हले या हुन जे दौर में केतिरो फ़र्क़ु आहे। लेकिन अॼुकल्ह जो दौर वधीक जेके आहिनि असांजा पेरेंट्स उन्हनि जी आहिनि उन्हनि खे वधीक ख़बर हूंदी आहे त अॻिते असांजे छा थींदो। ख़ासि तौर ते पंहिंजी उहे औलाद जी नेचर ऐं उनजे मिज़ाज खां वाक़ुफ़ु हूंदा आहिनि, तॾहिं उहे असांखे का न का नसीहत का न का सम्झाइणी या को न को अहिड़ो ॿुधाईंदा आहिनि त बाबा लाइफ में कीअं हलणु घुरिजे, छा असांखे कहिड़ा सर्कमस्टेंसिस रखणु घुरिजनि ऐं केतिरी कावड़ ऐं केतिरो गुस्सो कहिड़ी कहिड़ी सिचुएशन्स ते करणु घुरिजे। तव्हां छा चवणु चाहींदो इन कावड़ ऐं गुस्से ते? कावड़ माना जीअं थिए थो या वरी इंसान जेको नाचाकी करे थोरो इहो बदाज में कुझु ॻाल्हाए थो वञे, छा चवंदो इन ते? कावड़ त सही न आहे अदी, माना बर्दाश्त करणु बर्दाश्त सुठी ॻाल्हि आहे। कावड़ हराम आहे, वॾा बि चवंदा आहिनि हूअं कावड़ हराम आहे। त ॾिस न हिकिड़ो आम पहाको ॾींदा आहिनि त लहे त ऊंधई ऐं वञे थो माना सोजरो अहिड़े हिसाब सां माना कावड़ अचे थो त ऊंधा ई थी वञे, कावड़ ख़तमु थिए थो त वरी सोजरो थी वञे। अहिड़े हिसाब सां कावड़ हराम आहे, कावड़ करणु सही न आहे। बर्दाश्त कजे त सुठी ॻाल्हि आहे। सही। बाद में वाकई रियलाइज़ थो थिए त मूं जेको कयो उहो इलाही ग़लति हुयो। पहिरियां त माण्हू ॾिस न कावड़ में अलाए छा मां छा ॻाल्हाए थो वञे या कंहिंखे धक हणी थो कढे त पोइ वरी जेॾीमहिल नतीजा अचनि था ॾुखिया, पोइ वरी ॾुखियो दौर में माना पुलिसनि में या हिननि में हुननि में पोइ वरी वेही सोचींदो त मूं छा कयो, न कयां हा त सुठी ॻाल्हि हो। उहो पहिरियां ई माण्हू सोचे। सही पहिरियां ई सोचे बर्दाश्त करे। कीअं लॻो अॼु असांजे प्रोग्राम सुबुह में राण में अची करे? फर्स्ट क्लास माशाल्लाह, ख़ुशी थी। फर्स्ट क्लास अहिड़ो प्रोग्राम हिन दौर में ऐं ॾुखे दौर में कोरोना में माना ॾुखियाई आहे बाक़ाइदे। हर हिकु माण्हू त ॾुखनि में आहे, को बि सुखनि में न आहे। छाजो मज़ूर त तबिको इलाही ॾुखनि में आहे, पर अहिड़े में तव्हां जो असांखे घुरायो त हुए सच पुछो त असां घर हुयासीं इन पंहिंजे सोचुनि में ऐं शाम जो छा आणींदासीं, शाम जो छा कंदासीं, पर तव्हां ख़ुशी में असांखे घुरायो त असां ॿ बैत पढ़ियासीं। ॾिसंदड़ खे छा चवणु चाहींदो? जेके ॾिसंदड़ उन्हनि खे कोई न्यापो को पैगाम ॾियणु चाहींदो उन्हनि खे? बिल्कुलु उहे ॾिसंदा त प्रोग्राम फर्स्ट क्लास प्रोग्राम आहे, उहे ॾिसनि था, उहे असांजा भाइर आहिनि, अलाह करे उहे ख़ुशि हुजनि, जिथे बि रहनि उहे ख़ुशि हुजनि अहिड़नि प्रोग्रामनि खे बाक़ाइदे ॾिसनि। कीअं लॻो अची करे, छा चवणु चाहींदो? ॾाढो प्रोग्राम आयासीं त ख़ुशी थी, सुठो प्रोग्राम लॻो ऐं जेके दोस्त असांखे ॾिसनि था उन्हनि खे असीं बि इहा गुज़ारिश कयूं था त असां बि हिते त असांखे हू ॾिसनि था त असां उबराड़ी में जीअं चवंदा आहियूं छिका पातल कोन्हनि खे लाहे वेठा आहिनि त हाणे उन्हनि खे इहो एहतियात करणु खपे त जेको अमल असांखे हिन खां बचाए कोरोना खां हथ धोइनि ऐं पंहिंजी एहतियात कनि, घणनि माण्हुनि में न वञनि, पंहिंजे बचनि ॿारनि खे बि जेको आहे सो एहतियात जी तनक़ीद कनि ऐं पंहिंजे घर में बि जेको आहे सो इहा उन्हनि खे हिदायत कनि। इहो तमामु सुठो आहे ऐं ईअं ई रहनि। ॾाढो प्रोग्राम बि वणियो असांखे, मूंखे बि इलाही ख़ुशी थी तव्हां बि आयो, मूंखे इलाही सुठो लॻो। थैंक यू सो मच, वरी वॾी महिरबानी। जी त नाज़े असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजो पुराणी ते पहुतो आहे। इन प्रोग्राम सां ताबुन खे टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान पंहिंजा बि ख़ुलूस सां करे रिश्तनि खे पंहिंजो ऐं हुन सां गॾोगॾु कैंडी बिस्किट, गाला बिस्किट ऐं ज़ीरा प्लस हिननि में इनामात मौजूदु आहिनि। 5-10 जा टिकी पैक्स आहिनि, उहे तव्हां वठंदा उनखे खोलींदा, उनमें कार्ड निकिरंदो, उन कार्ड खे स्क्रैच करे जस्ट ॾिनल नंबर ते मिस कॉल ॾींदा, तव्हां कीमती इनामात जा हक़दार रहंदा। पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे ॿारनि जो ख़्यालु रखो। जेके बि स्मार्ट लॉन्ग जी जेकी क्वारंटाइन जी जेकी सिचुएशन आहे, जेके SOPs आहिनि उन्हनि खे फॉलो कयो। ख़ुदा रहा तव्हां पाण सही रहंदो, तव्हां कोरोना को जेतिरो नेगेटिव हूंदो ओतिरो ई तव्हां जेको आहे पंहिंजे जेके फैमिली मेंबर्स खे बचाए सघंदो। त इंशाल्लाह सुभाणे वरी मुलाक़ात थींदी। तेसिताईं पंहिंजी होस्ट तेरी माण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।